वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स के कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि अॼोके ॾींहं जी शुरूआति आई एम श्योर खोड़ सारा माण्हुनि जी ईअं थींदी हूंदी त जी अॼु बसि आख़िरी ॾींहुं आहे हफ़्ते जो उन खां पोइ 2 ॾींहं छुटी करणी आहे असांजे ज़हन में त अॼु छुटी करण जो बि हो पर कुझु मामला जी वजह सां असां छुटी न करे सघियासीं। अच्छा हिकु ख़बर न आहे छो मां कॾहिं कॾहिं इन बारे में सोचींदी आहियां त इंसानी नेचर कीअं आहे इंसान कीअं आहे त जॾहिं कमु न हूंदो आहे त इंसानु सोचींदो आहे त यार कमु कॾहिं हूंदो कॾहिं मां निकिरंदमि कॾहिं मां कमु कंदमि। दोज़ हू लव देयर वर्क ऑब्वियसली उन्हनि जी ॻाल्हि मां कह रही आहियां पर वरी जॾहिं कमु हिकु रेगुलर बेसिस ते हली रहियो हूंदो आहे त तव्हां सोचींदा आहियो त यार छुटी मिली वञे त केॾो मज़ो हूंदो। ऐं हीअ सिर्फ़ु कम जे हवाले सां न आहे उहे ॿार जेके स्कूल वञी रहिया आहिनि उहे तमामु स्टूडेंट्स जेके कॉलेजिस यूनिवर्सिटी वञींदा आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकु ॾाढो मज़े जो वर्ड आहे छुटी मिली वञे त केॾो मज़ो थींदो। ख़बर न आहे इहे छुटियूं वठण जो छुटियूं ॾियण जो जेको सिस्टम आहे इहो कंहिं तरीक़े सां हमेशह खां हली रहियो आहे जो असांखे हिकु छुटी अनएक्सपेक्टेड छुटी जेका असांखे वीकेंड में मिलंदी आहे मां उनजी ॻाल्हि न करे रही आहियां बट अनएक्सपेक्टेड जेके छुटियूं आहिनि उहे असांखे जॾहिं मिलंदियूं आहिनि त ख़बर न आहे कहिड़ी ख़ुशी हूंदी आहे जेको अचानक सां दिलि ख़ुशि थी वेंदो आहे अचानक सां दिलि जेको आहे उहो बाग बार थी वेंदो आहे ईअं बाग बहार थी वेंदो आहे कुझु ईअं फील थी रहियो हूंदो आहे पर फिल वक़्तु असां उन फीलिंग खे इंजॉय न कयो बिकॉज़ असां उन फीलिंग जी तरफ़ वञी कोन सघियासीं उन अमल जी तरफ़ वञी कोन सघियासीं तंहिं करे कंहिं ॿिए ॾींहुं वेंदासीं ऐं कंहिं ॿिए ॾींहुं पोइ हिनखे इंजॉय कंदासीं। बट राइट नाउ जेके ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी जेके माण्हू ख़ुशी में हिन वक़्तु इंजॉय करे रहिया आहिनि उन्हनि मां हिकु टाइम आयो असां वटि क्रिकेट जा शौक़ीन त तव्हां मां बख़ूबी सुञाणो था खोड़ सारा आहिनि असांखे नज़र ईंदा आहिनि क्रेज़ आहे क्रिकेट जो बट वरी जॾहिं ग्लोबली फुटबॉल जी ॻाल्हि कजे थी त असांखे काफ़ी सारा स्पेसिफिकली असांजा नंढा ॿार उन्हनि जा फैन असांखे मिलिया जिन जो नालो रोनाल्डो आहे। रोनाल्डो साहब असांजे न सिर्फ़ु असां वटि बल्कि ओवरऑल सॼी दुनिया में उन्हनि जा फैन्स आहिनि जेके उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि जेके उन्हनि जा परिस्तार आहिनि ऐं जेके उन्हनि जे लाइ क्रेज़ी हद ताईं वञी ऐं उन्हनि जे लाइ वीडियोज़ बि ठाहींदा आहिनि उन्हनि जे लाइ कॉमेंट्स बि ॾींदा आहिनि। हिकु टाइम हो तव्हां मां बख़ूबी सुञाणो था त ही वॉज़ समवन जंहिं पंहिंजो हिकु सोशल साइट स्टार्ट कई ऐं हुन हिस्ट्री क़ाइमु कई त विदिन नाइट उन्हनि जा मिलियंस में सब्सक्राइबर थी विया हुआ। सो इहा हिस्ट्री जनाब फुटबॉलर रोनाल्डो जेको आहे उन क़ाइमु कई हुई। हिन वक़्तु हिकु ॿी ज़बरदस्त हिस्ट्री जी तरफ़ रोनाल्डो वञी रहिया आहिनि उहा इहा फुटबॉलर्स ज़ाहिरा इंटरनेशनल गेम्स खेॾनि था ज़ाहिरा डिफरेंट शयूं कनि था पोइ उन्हनि जी फैन फॉलोइंग एतिरी वधीक आहे त उन्हनि जो जेको फाइनेंशियल हिकु जेको टर्न अराउंड हो उहो इलाही सुठो हो बट कॾहिं बि को फुटबॉलर हिन वक़्तु ताईं खरबपति जी लिस्ट में न आयो हो बट ही इज़ द फर्स्ट फुटबॉलर जेके उन लिस्ट में हिन वक़्तु अची विया आहिनि। सो इहा ख़ुशी जी ख़बर न सिर्फ़ु रोनाल्डो जी आहे बल्कि उन्हनि तमामु फैंस जी आहे जिन्हनि खे एतिरो प्यारु ॾिनो आहे जंहिंजे करे उहे हिन वक़्तु हिन पोज़ीशन ते पहुता आहिनि। अच्छा हीअ त असांजी उहा फुटबॉल वारी तबसरो थी वियो बट हिकिड़ो तबसरो जेको मुल्क में हली रहियो आहे थोरो सो उन ते बि ॻाल्हाए था वठूं। पॉलिटिक्स में डिफरेंट शयूं आहिनि जेके नज़र अची रहियूं आहिनि असांखे डिफरेंट शयूं आहिनि जेके थी रहियूं आहिनि डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि जेके थी रहियूं आहिनि। रिसेंटली KPK जी तरफ़ नज़र रखां थी त मूंखे नज़र अचे थो त KPK में जंहिं तरीक़े सां पॉलिटिक्स में डिफरेंट चेंजिंग थी रहियूं आहिनि डिफरेंट मामलात जेके आहिनि उहे माण्हुनि जे ज़हननि में अची रहिया आहिनि। हीअ जेको क्वेश्चन आहे अली अमीन गंडापुर जे रेज़िग्नेशन जो उन जो बि अञा ताईं एज़ सच जेको क्लियर पिक्चर असांखे सम्झ में न आई आहे अदर देन देयर वर्बल स्टेटमेंट्स अहिड़ी का क्लियर पिक्चर असांजे साम्हूं अञा ताईं न पई अचे। सो इन्हनि तमामु गहमा गहमी में हिकु ॿी शइ बि असांखे नज़र आई मुल्क जे हिकु हिसे में इस्लामाबाद जी मां ॻाल्हि कयां त उते जी सेक्शन 144 हिकु दफ़ो ॿीहर लॻायो वियो आहे। उन जे मुताबिक़ 4 खां वधीक माण्हू या 4 माण्हू हिकु साथ किथे वेही नथा सघनि तेज़ म्यूज़िक त नथा वधाए सघो को हुजूम कुझु अहिड़ो तव्हां नथा करे सघो जेका सवारी आहे बाइक से जेका सफ़ारी आहे उन जी डबल हुजण जी जेका पाबंदी आहे उहा आहे सेक्शन 144 में। सो खोड़ सारा अहिड़ा रूल्स आहिनि जेके हिन वक़्तु फॉर 10 डेज़ एटलीस्ट क़ाइमु कया विया आहिनि ताकी इस्लामाबाद में को अहिड़ो नाख़ुशगवार वाक़ियो न थी सघे जेको प्रीवियस डेज़ में असांखे नज़र आयो आहे। हिते त न थियण वारो आहे पर जिथे नाख़ुशगवार वाक़िया ऑलरेडी थी रहिया हुआ गज़ा जी कुझु ॾींहं पहिरीं असां ॻाल्हि करे रहियासीं ऐं हाणे
हिकु ॾाढी ख़ुशी जी लहर ग़ज़ा जी हवाउनि में आहे, ग़ज़ा जे माण्हुनि जे दिलनि में आहे, ग़ज़ा जे माण्हुनि जे ज़हननि में आहे। बिकॉज़ हिकु स्टेप जेको खयो वियो आहे टुवर्ड्स जंगबंदी, या इनखे जंगबंदी बि शायदि न चइजे, बिकॉज़ इट वॉज़ अ वन साइडेड अटैक। त उते जेको थी रहियो हो उन जे ख़तमु थियण जा जेके पहिरियां मामलात आहिनि, पहिरियां मरहलात आहिनि, उहे अल्हम्दुलिल्लाह उहे थी विया आहिनि, जंहिंमें असां डिफरेंट जॻहियुनि ते ॾिठो त ग़ज़ा जे माण्हुनि ख़ुशियूं बि मनायूं आहिनि। ग़ज़ा जा जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि जे जेके जर्नलिस्ट आहिनि स्पेसिफिकली, उन्हनि राति गए पंहिंजे फ़ोन जूं टॉर्चिस ॿारे माण्हुनि खे इहा ख़ुशी जी ख़बर ॾिनी आहे। माण्हू ख़ुशि आहिनि, माण्हू सजदा करे रहिया आहिनि, शुक्र करे रहिया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह जा नारा हली रहिया आहिनि। खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके हिन वक़्तु ते थी रहियूं आहिनि। सो जी दुआ कयो त हीअ जेका ख़ुशी हिन वक़्तु उन्हनि खे मिली आहे, इहा ख़ुशी ईअं ई बरक़रार रहे। ज़ाहिर आहे अञा शयूं प्रोसेस में आहिनि, अञा शयूं थी रहियूं आहिनि, बट एटलीस्ट फर्स्ट स्टेप जेको असां एतिरे टाइम खां असां कोशिशि करे रहियासीं, पर फर्स्ट स्टेप न पे खयो वियो। बट हाणे एंड फॉर श्योर त डोनाल्ड ट्रम्प साहिब जो इन में वॾो किरदारु आहे, वॾो इन में इन्वॉल्वमेंट आहे। ऐं उन्हनि जी उहा स्टेटमेंट बि मूंखे यादि अचे थी, उन्हनि जंहिं तरीक़े सां सम्झायो ऑपोज़िट जेका कंट्री हुई उनखे, त भई सॼी दुनिया खां त माण्हू कटी नथो रही सघे। बिकॉज़ न सिर्फ़ु अमेरिका, यूरोप बि उनजे ख़िलाफ़ु थी वियो हो। यूरोप जेका पोहीं कॉन्फ्रेंस हुई उन में इहा ॻाल्हि चई त हीअ ग़लति थी रहियो आहे, ऐं ज़ाहिर आहे ग़ज़ा खे, पैलेस्टाइन खे पंहिंजो वजूदु हासिलु आहे। सो जी तंहिं करे शायदि इन प्रेशर में अची हाणे इहे शयूं थी रहियूं आहिनि। मुआदे में खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि जेके थियणियूं आहिनि, ऐं जेके डिसाइड थियूं आहिनि, दुआ इहा ई आहे त उहा ग़ज़ा जे लाइ उनजी फेवर में ई हुजनि ऐं ॾाढियूं ख़ूबसूरत थियनि। अच्छा जी, ख़ूबसूरत प्रोग्राम खे मज़ीद कंदे शोभी भाई सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम मेरी बहन, सलाम सिंध। सलाम सिंध। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। और बड़ी खुशी आपने ग़ज़ा का जिक्र किया, इस बात की है कि पाकिस्तान से बिदस्ते हैं, वहाँ उनकी मदद के लिए जा रहे हैं। बेशक। तो ये बहुत अच्छी बात है, क्योंकि मुहिब मुसलमान और मुसलमान होने के साथ साथ हमें एक दूसरे का साथ बिल्कुल देना चाहिए, सुन्नत रसूल है। बेशक बेशक ऐसा ही है। आज जुम्मे का दिन है, तमाम तर व्यूवर्स से सिर्फ यही गुजारिश है कि हमारा शो भी देखिए और कसरत से दरूद शरीफ का नजराना पेश करते रहिए। बेशक बेशक। और जुम्मे का दिन तो वैसे ही अव्वल दिन होता है, और आपने कहा कि हम पाकिस्तानी भी अपनी तरफ से एफ़र्ट कर रहे थे, तो पॉलिटिक्स से एक हमारा जो है नाम जनाब वो भी गए, और फिर वापस आके उन्होंने जिस तरह टीवी पे इंटरव्यूज़ दिए हैं, वो जो हम फ्रीडम फोर्टिला की बात कर रहे थे, गुजरे दिनों भी हम बात की कि जो कश्तियाँ हैं वो रोकी गई, सारी कश्तियाँ नहीं भेजी गई। हालांकि वो कश्तियाँ वो कोई आर्म्ड फोर्सेस नहीं थे, वो तो बस वो वही ग़ज़ा जिला कुछ सामान हो, डॉक्टर्स हुआ, ज़ाहिरा हुआ, एड हुई, खोड़ सारी अहिड़ी शयूं हुयूं, पर उन खां पोइ बि उते इहो क़दम खयो वियो, त ज़ाहिरा उहा हिकु नाख़ुशगवार अमल हो जेको थियो। बट अल्हम्दुलिल्लाह जेको गुज़िरे वक़्त में थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे पोयां छॾे हिन वक़्तु जेका ख़ुशी ग़ज़ा खे मिलियल आहे उनखे सेलिब्रेट करण जी आहे। छो त इहा ख़ुशी सिर्फ़ु ग़ज़ा जी न आहे, तमामु दुनिया जी आहे। मां सिर्फ़ु मुस्लिम ममालिक जी न चवंदमि, तमामु दुनिया जी आहे। बिकॉज़ सिर्फ़ु मुस्लिम ममालिक ई न हुआ जेके उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रहिया हुआ, हाणे तमामु दुनिया उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रही हुई। अच्छा जी, प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स डिफरेंट प्रोजेक्ट्स तव्हां सभिनी जे लाइ मार्केट में खणी आयो आहे। ॻाल्हि कयूं था क्रीक गोल्ड सेंटर जी। क्रीक गोल्ड सेंटर जेको तव्हांजे लाइ खणी आयो आहे लग्जरी अपार्टमेंट्स, 3, 4, 5 कमरनि जा लग्जरी अपार्टमेंट्स आहिनि जेके तव्हांखे क्रीक गोल्ड सेंटर जी शक्ल में मिली रहिया आहिनि, जंहिंजे लाइ इनिशियल पेमेंट 20 लख रुपया आहे, मंथली 1 लख रुपयो आहे, ऐं तव्हां पंहिंजो लग्जरी अपार्टमेंट हासिलु करे सघो था। क्रीक गोल्ड सेंटर में शॉप्स बि मौजूदु आहिनि जंहिंजे लाइ तव्हांखे डाउन पेमेंट ॾियणी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3.5 लख रुपया, मंथली 25,000 रुपया ॾियणा आहिनि, ऐं क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो शॉप बि बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु तव्हांखे मिली रहियो आहे प्रीमियम ब्लॉक। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो अगेन हिकु सुठो प्रोजेक्ट आहे जंहिंमें घर ऐं प्लॉट मौजूदु आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां उहे घर ऐं प्लॉट प्रीमियम ब्लॉक में हासिलु करणु चाहियो था त तव्हांखे मंथली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 20,000 रुपया ॾियणा आहिनि, ऐं तव्हां प्रीमियम ब्लॉक में पंहिंजो घर या पोइ पंहिंजो प्लॉट हासिलु करे सघो था। गॾोगॾु ॻाल्हि कयूं था मलीर कैंट जहिड़ो ज़बरदस्त इलाइक़ो, उन जे क़रीब खोखरा पार मेन रोड ते अची रहियो आहे MTR1 चेज़ मॉल। MTR1 चेज़ मॉल जेको फ्यूचर में सरमायाकारी जो हिकु बहितरीनु मौक़ो तव्हां सभिनी खे ॾेई रहियो आहे, जंहिंमें शॉप्स मौजूदु आहिनि,
अगर उहे शॉप्स तव्हां हासिल करणु चाहियो था त तव्हांखे डाउन पेमेंट 2 लख रुपया ॾियणी आहे, मंथली 5,500 रुपया पे करणा आहिनि ऐं तव्हां MTR 1 चेस मॉल में पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। गॾोगॾु ॻाल्हि कयूं था नॉर्थ सिटी सेंटर जी। नॉर्थ सिटी सेंटर जंहिंमें सेमी फर्निश्ड अपार्टमेंट मौजूदु आहिनि, जंहिंखे हासिल करण जे लाइ तव्हांखे डाउन पेमेंट ॾियणी आहे 3 लख रुपया, मंथली 15,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां पंहिंजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट नॉर्थ सिटी सेंटर में हासिल करे सघो था। उते मौजूदु शॉप्स बि आहिनि जंहिंजे लाइ इनिशियली तव्हांखे ॾियणा आहिनि 2 लख रुपया, मंथली तव्हांखे 5,000 रुपया पे करणा आहिनि ऐं तव्हां नॉर्थ सिटी सेंटर में पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। तमामु प्रोजेक्ट्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ठही रहिया आहिनि। तमामु प्रोजेक्ट्स जो पेमेंट स्केड्यूल जेको आहे उहो फ्लेक्सिबल आहे। 5 सालनि में तव्हांखे पेमेंट्स करणियूं आहिनि। अॼु ई GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वञो, पंहिंजो घर, पंहिंजो प्लॉट, पंहिंजो अपार्टमेंट या पोइ पंहिंजो शॉप बुक करायो। इन सां गॾोगॾु हिकु ख़ुशख़बरी जेका असां तव्हां सभिनी लाइ खणी आया आहियूं। टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चाहे आहे, पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, टपाल जश्न जमालो TV शो जी शक्ल में। तव्हां हिन कैंपेन जो हिसो कीअं था थी सघो? तव्हांखे टपाल मेज़बान जो पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि जेको कूपन आहे उन में तमामु पंहिंजूं डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझी छॾिणो आहे। बसि एतिरो करिणो आहे ऐं तव्हां बि टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में शामिल थी वेंदो। शोभ भाई जी तरफ़ वञूं था। शोभ भाई, छा शामिल थी रहियो आहे? मशहूर ज़माना कलाम नाज शरीफ, पहले भी मैं कई दफ़ा इसको पढ़ चुका हूँ और बस अभी आया था तो हमारे बहुत ज़बरदस्त डायरेक्टर, टैलेंटेड डायरेक्टर जिसे कहते हैं हम, मॉडल भी, एक्टर भी, डायरेक्टर भी, तो मल्टी टैलेंटेड आदमी है। अल्लाह इन्हें खुश रखे हमेशा, परवरदिगार आमीन। ज़फ़र भाई ने कहा कि शोएब भाई दोबारा सुना दें। मैं कुछ और सोच के आया था, लेकिन ये कि ज़ाहिर है फरमाइश है ये, तो ऐसा कैसे हो सकता है? जी बिस्मिल्लाह करते हैं। अल्लाह रसूल का है जन्नत रसूल की, जाएगी कैसे दोज़ख में उम्मत रसूल की। तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पाता, तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पाता, कोई भी दर से मांगने वाला नहीं जाता। भर दो झोली मेरी, भर दो झोली हम सब की, भर दो झोली मेरे आका, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, भर दो झोली, भर दो झोली मेरे आका, भर दो झोली, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर मैं ना जाऊंगा खाली। अपने प्यारों का, अपने प्यारों का,
अपने प्यारों का अपने प्यारों का अपने प्यारों का सदका अता हो, उन नवासों का सदका अता हो जिसने सजदे में गर्दन कटा ली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। हक से पाई वो शान करी, मरहबा दोनों आलम के वाली। सरे महशर गुनाहगारों से परस्तिश जिस घड़ी होगी, यकीनन हर बशर को अपनी पड़ी होगी। सभी को आंसू उस गम कमली वाले से होगी। तो ऐसे में मोहम्मद की सवारी आ रही होगी। हक से पाई वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली। उसकी किस्मत का चमका सितारा, उसकी किस्मत का चमका सितारा, जिस पे नजरे करम तुमने डाली। भर दो झोली आशिक़े मुस्तफा की अज़ा में, आशिक़े मुस्तफा की अज़ा में अल्लाह अल्लाह कितना असर था। या मुस्तफा अज़ान गलत देते हैं बिलाल, कहिए हजूर आपका इसमें है क्या ख्याल। फरमाया मुस्तफा ने अगर बात सच है ये, वक्त सहर की आज अज़ा और कोई दे। हजरत बिलाल ने जो हजरत बिलाल ने जो अज़ान सहर न दी, कुदरत खुदा की देखो ना मतलब सहर हुई। कुदरत खुदा की देखो ना मतलब सहर हुई। आशिक़े मुस्तफा की अज़ा में अल्लाह अल्लाह कितना असर था। अर्श वाले भी सुनते थे जिसको, अर्श वाले भी सुनते थे जिसको। क्या अज़ा थी अज़ाने बिलाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। लौट कर मैं ना जाऊंगा खाली, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बहुत खूब शो भाई। अच्छा जी, जल्दी से ब्रेक की तरफ हलूँ था। इंशाल्लाह प्रोग्राम में खोड़ सारी ॻाल्हियूं, खोड़ सारी पहिरीं पहिरीं शयूं इंशाल्लाह शामिल करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, महिमान से असां गॾु आहिनि, महिमान जे तारुफ़ जी तरफ़ हलूं था। अॼु असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, आई एम श्योर त हिते जेतिरा माण्हू हिते मौजूदु बि आहिनि, जेके माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि, किथे न किथे कंहिं न कंहिं तरीक़े सां ही पर्सनैलिटी तव्हां सां ज़रूरु कनेक्ट थी हूंदी, एंड ज़ाहिर आहे इन अ वेरी पॉज़िटिव वे।
जेतिरो कमु माशाल्लाह हिननि इंडस्ट्री में कयो आहे मूंखे लॻे थो अधु इंडस्ट्री खे अॻियां वधी अचण जो क्रेडिट हिननि वटि वञणु खपे जेतिरो कमु माशाल्लाह हिननि इंडस्ट्री लाइ कयो आहे बिकॉज़ न सिर्फ़ु पाण कयो आहे ॿियनि खे हिननि सेखारियो बि आहे पाण ॾाढा ज़बरदस्त एंकर पर्सन पाण ॾाढा ज़बरदस्त होस्ट कंपेयर लाइव इवेंट हिननि खोड़ सारा पंहिंजी ज़िंदगी में होस्ट कया आहिनि कंहिं बि लेवल जा हुजनि चाहे वो एंटरटेनमेंट जा हुजनि कॉर्पोरेट जा हुजनि इंटरनेशनल इवेंट्स हुजनि जनाब खोड़ सारा इवेंट होस्ट कया आहिनि ऐं उई उन में महारत बि माशाल्लाह सां ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां होस्ट कंदा आहिनि ही उन्हनि नालनि मां हिकु आहिनि जिन खे सिखी असां होस्टिंग में आया आहियूं त ही उन्हनि नालनि मां हिकु आहिनि पाण हिकु वॉइस ओवर आर्टिस्ट बि आहिनि डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन सां गॾु हमेशह कनेक्टेड रहंदा आहिनि ताकी असांजी यूथ जे लाइ कुझु बहितर कमु थी सघे इन सां गॾोगॾु पाण पंहिंजी ज़िंदगी में एज़ एन एजुकेशनिस्ट बि कमु करे चुका आहिनि अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे एतिरो अर्सो इंडस्ट्री में रहण खां पोइ बि हिननि जी पर्सनल लाइफ जे बारे में एज़ सच असांखे का ख़ासि का ॼाण कोन्हे अॼु असां उहा ॼाण वठणु वेठा आहियूं बिकॉज़ नालो वठंदे ई तव्हां सुञाणे वेंदो जनाब साकिब अबड़ो साहिबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो वॾी नवाज़ी सभिनी खां पहिरीं त एतिरे मोहबतुनि भरे ख़राज जी ऐं इन तारुफ़ जी ख़ाक मुझ में कमाल रखा है मुस्तफ़ा ने संभाल रखा है वाह वाह मेरे ऐबों पे डाल कर पर्दा मुझको अच्छों में डाल रखा है वाह सो ये सभु करम आहिनि बसि अलाह साईं जा अहसान आहिनि तव्हां जीअं ख़ूबसूरत अंदाज़ में आगाज़ कयो प्रोग्राम जो असां बैक स्टेज बि शोभी भाई खे ॿुधो पिए ऐं तव्हां जीअं माशाल्लाह खोड़ सारियूं ख़ुशख़बरियूं हिक ॿिए पुठियां ॿुधाईंदा विया हो त ॾाढी ख़ुशी थी त अॼु सिंध जे हिन ख़ूबसूरत सिंध टीवी जे सेट ते सलाम सिंध ते मौजूदु आहियूं महिरबानी वॾी महिरबानी साहिब साहिबु असां अक्सर माण्हुनि खां पुछंदा आहियूं ज़िंदगी कीअं आहे तव्हांजो जवाबु हिन में छा हूंदो ज़िंदगी ऐं शाइर खां पुछंदा त चवंदो ज़िंदगी ज़िंदा दिली का नाम है मुर्दा दिल ख़ाक जिया करते हैं त ज़िंदगी जो जेको पल पल लम्हो अलाह ताला जी तरफ़ां ख़ासि इहो इनाम आहे नेमत आहे पर ज़िंदगी उहा जंहिं में रुॻो पंहिंजे लाइ न पर पंहिंजनि जे लाइ ॿियनि जे लाइ आसानी हुजे उहा ज़िंदगी कंहिं मक़सद सां कंहिं मंज़िल ॾांहुं उनजो तयन आहे त पोइ ज़िंदगी जो मज़ो आहे न त बसि सुबह होती है शाम होती है उम्र यूं ही तमामु होती है उम्र बि त अॼु मुंहिंजो सॼो जेको शो आहे उहो ईअं गुज़रण वारो आहे बिकॉज़ शाइरी में साकिब खे केरु नथो बीट करे सघे ऐं साकिब कोशिशि कई त थोरी शाइरी असां ताईं पहुची वञे उहा पहुची कोन सघी उहा विच में गाॾी ख़राबु उहा पहुची कोन सघी सो साकिब वटि माशाल्लाह हिकु हिकु ख़ज़ानो आहे शाइरी जो इंशाल्लाह खोड़ सारियुनि शयुनि ते डिस्कस थींदो हुन सां गॾोगॾु हिकु ॿियो ॾाढो ख़ूबसूरत नालो असां गॾु तशरीफ़ फरमा आहे जिन पंहिंजे नंढपिण खां अक्सर असांजे सिंध में जेको टैलेंट आहे स्पेसिफिकली जेके असांजा वॉइस आर्टिस्ट आहिनि जेके वॉइस जिन जी सुठी आहे प्यारी आहे जेके सिंगर आहिनि जेके गुलकार आहिनि अक्सर उन्हनि जो जेको शौक़ु आहे या उन्हनि जो जेको शुरूआती अमल आहे उहो बचपन खां स्टार्ट थियो आहे पाण जो बि मुख़्तलिफ़ कोन्हे माशाल्लाह सां पाण बचपन खां वठी इन शौक़ु सां गॾु जुड़ियल आहिनि अॼु माशाल्लाह सां काफ़ियुनि सारियुनि जॻहियुनि ते परफॉर्म करे रहिया आहिनि सिंध टीवी ते डिफरेंट हिननि जा गाना तव्हां ज़रूरु ॾिठा हूंदा मूंखे यादि अचे थो कुझु अर्सो पहिरीं हिकु ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम बि हिननि सिंध टीवी ते कयो आहे अॼु असांखे एज़ाज़ु हासिलु आहे जो असां तव्हांखे लाइव ॿुधी रहिया आहियूं असां सां गॾु ज़ाहिद हुसैन साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ज़ाहिद साहिब ज़िंदगी कीअं आहे ज़िंदगी बसि गुज़रे पई किथे गुज़रे पई कीअं गुज़रे पई क़रीब क़रीब छा पियो थिए ज़िंदगी जे ज़िंदगी जा मोड़ आहिनि कॾहिं कहिड़ा ईंदा आहिनि कॾहिं कहिड़ा पर हर मोड़ खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं ईअं ज़िंदगी मुख़्तसर गुज़रे पई हा अच्छा ज़िंदगी में मोड़ त ईंदा आहिनि यूटर्न आयो ज़िंदगी में कॾहिं न यूटर्न कोन आयो अचणु खपे बिल्कुलु ईंदासीं वक़्त जे हिसाब सां भई यूटर्न ज़ाहिद साहिब ते मुंहिंजी पूरी ॻाल्हि पहुती कोन तव्हांजी ज़िंदगी में कोई यूटर्न आयो ज़िंदगी में यूटर्न कोन आयो इहो ज़रूरु आहे त जेकॾहिं मौक़ो मिले त यूटर्न ज़रूरु हणिबो अगरि बहितरी जे लाइ हा बहितरी लाइ ऑफकोर्स छो जो ज़िंदगी में ॾिसो कॾहिं कॾहिं अहिड़ा ग़ैर इरादी तौर ते या शायदि पंहिंजी तयारी मुकमल नथी हुजे इन जे करे कुझु फ़ैसिला अहिड़ा थी वेंदा आहिनि पोइ कॾहिं कॾहिं माण्हू सोचींदो आहे त न यार हिनखे जेकॾहिं हीअं कजे हा त वधीक बहितरु कोन हुयो अक्सर दोस्त हींअर मूंखां पुछंदा आहिनि त मीडिया में अचण जे फ़ैसिले जे बारे में कॾहिं सोचियो अथव त हीअ किरत अजाई त कान वई न पर उहो अहसासु सिर्फ़ु उन वक़्तु थींदो जेॾी महिल सखणी तारीफ़ करण वारा घणा हूंदा आहिनि न आस पास पोइ सम्झ में ईंदो आहे त न हीअ थोरो रॉन्ग नंबर आहे इहो न खपे पाण खे जीअं तव्हां ॻाल्हि कई ट्रांसफॉर्मेशन जेको कुझु आहे उहो अॻिते कंहिंखे कमु अची सघे एतिरो थिए पियो पंहिंजे लाइ गंज शुक्र अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह अच्छा साकिब साहिब मुंहिंजे ख़्याल में
दिस इज़ हैपनिंग द वेरी फर्स्ट टाइम मूं कॾहिं इंटरव्यू कोन कयो पाण आहे को होस्ट त रहिया आहियूं काफ़ी हा मरतबा। कॾहिं इंटरव्यू करण जो मौक़ो कोन मिलियो आहे सो अॼु इहो मूंखे मौक़ो मिली रहियो आहे आई रिमेंबर त मुंहिंजे इनिशियल पीरियड में ख़बर न आहे तव्हांखे यादि हूंदो या न हूंदो तव्हां इंटरव्यू ज़रूरु कयो हा हा एंड इट वॉज थ्रू अ फ़ोन कॉल रेडियो ते इहो मूंखे बिल्कुलु यादि आहे उन टाइम अच्छा यादि छो आहे इहो बि ॿुधाए छॾियो उन टाइम ते को कमु ख़ासि कंदा कोन हुआसीं नंढा असां ईअं न नंढा हाणे बि नंढा ई आहियूं उन टाइम ते सफ़ाई सफ़ाई बिल्कुलु हिकु बेबी आर्टिस्ट हुआसीं त उन टाइम ते केरु इहो पुछंदो त चवंदे हा हा ऐं मूंखे हींअर बि यादि आहे तारीख़ रोड ते किथे मां वञी रही हुअमि ऐं साकिब जी कॉल आई त हीअं तव्हां फ्री आई हुयमि मां हालांकि फ्री न मां कम सां न न मां बिल्कुलु फ्री आहियां मां साइड ते गाॾी पार्क कई मां गाॾी बंदि कई इंजन ऑफ कयो उन ज़रा 15-16 साल पहिरीं जेके गाॾी जा इंजन्स हूंदा गाॾी बि का ख़ासि कोन हूंदी अल्हम्दुलिल्लाह उन ते बि बट त उहा मूं गाॾी बंदि करे उन गर्मी में मां बीठी रहियमि मां पूरो इंटरव्यू ॾिनो ऐं पोइ मां अॻियां वञो सफ़र जारी कयो आहे सो उहो ॾींहुं मूंखे कॾहिं कोन विसरंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि माण्हू कंहिं पोज़ीशन ते तव्हांखे ॾिसी ऐं चवंदा आहिनि त यार तव्हां त मतिलबु एतिरो कुझु आहे असां बि ईअं थी वञूं त उन जे लाइ खोड़ सारियूं कुर्बानियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं आहिनि थोरो सो तव्हांखे शुरूआति जूं ॻाल्हियूं अगरि यादि कराइजनि बचपन जूं ॻाल्हियूं पोइ एजुकेशन बिकॉज़ तव्हांजो घराणो माशाल्लाह सां लिटरेचर वारो घराणो राइटर माण्हू त थोरो सो शुरूआती दौर थोरो सो मां यादि कराइणु चाहियां थी तव्हांखे त बचपन कीअं गुज़रियो अचानक पोइ मीडिया में अचणु पोइ मीडिया में छाइजी वञणु हीउ सॼो कीअं थियो ही अच्छा क्विकली सिर्फ़ु हिकु इहो हवालो ॾियणु त शायदि मुंहिंजे आर्काइव्स में उहो इंटरव्यू मौजूदु आहे ऐं कोशिशि कंदुसि तव्हां ॾे पहुचायां त यादगिरियूं ताज़ियूं थियनि तव्हांखे बि ख़बर न आहे छा ॻाल्हायो हूंदो मुंहिंजो ताल्लुक़ु शहर हाला सां आहे इल्मी अदबी हाला जो माहौल आहे ऐं मुंहिंजी परवरिश तालीम हैदराबाद शहर जी आहे इब्तिदाई तालीम उते जी आहे ऐं ऑल क्रेडिट गोज़ टू ऑफ कोर्स द फैमिली फर्स्ट ऐं पोइ मुंहिंजो स्कूल टीचर्स मॉडल स्कूल हैदराबाद वाकई हिकिड़ो मॉडल हो जेको पंहिंजी निसाबी सरगर्मियुनि सां गॾोगॾु गैर निसाबी प्रोग्रामनि में इवेंट्स में स्काउटिंग हर इवेंट बसि माना जंहिं महिल ख़बर पए न का तक़रीब आहे कोई प्रोग्राम आहे त इहो पुछिबो हो त बाक़ी छा बचियो आहे उन में बि आउं हाज़िर आहियां हमद नात ऐं उन खां पोइ पंहिंजो मिली नग़मूं ॻाइणु थियो वॉलंटियर में बि बिहारे छॾियो पर असां पंहिंजो सर्विसिस ॾींदासीं सही सो इहा जेका शुरू खां किरत रही उन हिकिड़ो कॉन्फिडेंस ॾिनो मौक़ा ॾिना अपॉर्चुनिटीज़ ईंदियूं रहियूं अल्हम्दुलिल्लाह ऐं ऑल ऑफ अ सडन हैदराबाद में हिकिड़े FM रेडियो जो आगाज़ थियो उते एज़ एन RJ अप्लाई कयो 40 मां 4 चईनि मां 2 ऐं ईअं अल्हम्दुलिल्लाह सिलेक्शन थी वई उते ई प्रोग्राम कंदे मूंखे टेलीविज़न मां ऑफर आई त हीअ असां वटि अॼुकल्ह हैदराबाद मां हायरिंग हले थी कुझु नवां चेहरा ॻोल्हियूं पिया त इहा यादि कजे कहिड़े साल जी ॻाल्हि थी रही ही 2004 2004 जी में जी जी 2004 में FM बि तॾहिं शुरू थियो रेडियो ऐं मुंहिंजो ख़्याल आहे कुझु महीना ई थिया त हैदराबाद मां ज़ुल्फ़ी ऐं शाहीन आरबाणी हैदराबाद जी इन ऑडिशन वारे मरहले में उन्हनि असांखे घुरायो ऐं पोइ अव्हां जी राय प्रोग्राम मूं शुरू कयो पहिरियों समरीन सां गॾु ऐं ज़िले-हुमा जी सिस्टर ज़िले-हुमा हुनखे डायरेक्ट कयो जी जी ऐं पोइ बसि ईअं सिलसिलो शुरू थियो अच्छा मूंखे शुरू खां शायदि इहो इल्मी अदबी ऐं पंहिंजो हल्की शेव इन जो कुझु क्रेडिट इहो मिलियो या मूंखे पासो इहो मिलियो त मूं शुरू खां लिटरेरी प्रोग्राम्स ई हिक ॿिए पुठियां कया पोइ अंदाज़े बयां सुरन वर्खा बज़मा ज़ौक़ ऐं ॿिया आवाज़ अंदाज़ अहिड़ा मुख़्तलिफ़ प्रोग्राम अच्छा तव्हांखे हिकिड़ो इहो एज़ाज़ हासिलु थियो 21 सालनि में पहिरियों भेरो सिंध TV ते आहियां 21 सालनि जी जर्नी आहे इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो हिन खां पहिरीं 2-4 भेरा मरहला ॾाढा हैदर भाउ ॿिया बि दोस्त यादि कंदा रहंदा आहिनि पर को न को इत्तेफ़ाक़ थी थो वञे त प्रोग्राम ठहियल बि ऐं अॼु सिंध TV ते पर सिंध TV जो हिकिड़ो मूं त ॿियो थोरो बि आहे शाज़िया करीम जो ॻायल साद अलवी जो कंपोज़ कयल जो गीत आहे बतौर शाइर जे करे मूंखे कंहिं बि टेलीविज़न अपॉर्चुनिटी ॾिनी त उहा सभिनी खां पहिरीं सिंध TV ॾिनी ऐं सकरात जे उनवान सां जेको गानो हले थो ताज़ो हींअर सिंध टैलेंट हंट प्रोग्राम में बि हिकिड़े दोस्त उनजो हवालो ॾेई ॾाढी तारीफ़ कई मुंहिंजी महिरबानी अथव तुंहिंजी त चई यार जेकॾहिं सिंधी मीडिया में असां चऊं था न त मज़े सां वेही हिकिड़ी संजीदगी सां कंहिं शइ खे ॿुधिजे त उहा इहो सकरात असां प्ले करे वेही रहंदा आहियूं ऐं पोइ तव्हांजो ॾाढो गीत सुठो लॻंदो आहे महिरबानी साद अलवी जी ऑफकोर्स पहिरीं त हैदर भाउ ऐं सॼी सिंध TV जी टीम ने प्रोडक्शन कई सो ईअं बि सफ़र पोइ हलंदो रहियो ऐं मूं टेलीविज़न या मीडिया कॾहिं बि महविश इनखे एज़ अ फुल टाइम कोन जॉइन करणु चाहियो या मूंखे हमेशह लॻो त हीअ हिकिड़ी अंदरि जो जेको कथार्स आहे उनखे कढण जे लाइ पंहिंजो जेको मूं वटि मवाद मौजूदु आहे उनखे ॾियण जे लाइ ॿियो हिकिड़ो बदकिस्मतीअ सां जॾहिं खां असां रेडियो जॉइन कयो न हिकिड़ो जुमिलो गॾु हलंदो रहियो त हिन प्राइवेट मीडिया सिंधी ॿोलीअ खे बिगाड़े छॾियो आहे
ऐं पोइ वरी जंहिं महिल तारीफ़ थींदी त हा हिकु ॿ माण्हू अहिड़ा आहिनि जिन में साकिब बि शुमारु थिए थो, शुक्र अलहमदुलिल्लाह, त पोइ दिलि चवंदी त यार हलो भला इहा जेका सेटिस्फेक्शन आहे त कुझु जेकॾहिं हिन मीडिया जे प्लेटफॉर्म जे हवाले सां केरु ॿोलीअ जे हवाले सां निज पिज जेको लहजो आहे उन हवाले सां का तारीफ़ करे पियो त शायदि इहो मुंहिंजी ज़िमेदारी पोइ ठहे थी त हिन ज़िमेदारी खे निभाईंदा हलूं। बिल्कुलु ऐं ॾाढो बख़ूबी ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां निभाए बि रहिया आहियो। अच्छा, असांखे हिते जेको तव्हां लैंग्वेज जी ॻाल्हि कई न, इहा एक्चुअली हिकु आहे हिकु समहाउ किथे न किथे का न का शइ तव्हांखे फिरे थी। ऐं असां वटि वरी मसइलो इहो आहे, तव्हां ब्लेस्ड आहियो उन्हनि माण्हुनि मां जेको तव्हां कमु कयो था उनजी तारीफ़ तव्हां ताईं पहुचे बि थी, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। बट अक्सर जेको आई एम श्योर त तव्हां बि उनखे एक्सपीरियंस कयो हूंदो, जेको तव्हां सुठो कमु कयो था उनजे बारे में ॻाल्हाइण वारा कुचंद माण्हू आहिनि, पर उन ते तनक़ीद करणु, ख़ुदा न ख़ास्ता का ग़लती थी वञे, ख़ुदा न ख़ास्ता कुझु थी वञे, उन ते तनक़ीद करण जी हिकु लाइन आहे जेका लॻी थी वञे, ऐं उनखे ज़ाहिर हर को माण्हू फेस थो करे। आई रिमेंबर जॾहिं मां इंडस्ट्री जॉइन कई, बिकॉज़ ज़ाहिर हुअसि त मां सिंधी फैमिली खां, बट बचपन जिथे गुज़रियो उहो नंढपिण उन मुआशिरे में गुज़रियो जंहिंमें उर्दू स्पीकिंग, सराइकी स्पीकिंग या पंजाबी स्पीकिंग माण्हू घणा हुआ, त सिंधी सां उहा वाबस्तगी थी कोन, हालांकि त पढ़ी बि सिंधी, सम्झ में बि आई, ॻाल्हाइण जी बि कोशिशि कई। सो स्टार्टिंग में खोड़ सारियूं ग़लतियूं हर माण्हू खां थींदियूं आहिनि, उनखे माण्हू एक्सेप्ट कोन कंदा आहिनि। अगरि तव्हांखे तनक़ीद करणी बि आहे त छो न इस्लाह जे लाइ कजे, उनखे करेक्ट करे ॾेखारे छॾिजे त हिनखे हीअं कयो। असां वटि अहिड़ा माण्हू इलाही घटि आहिनि, चंद माण्हू आहिनि, उन्हनि में बि साकिब साहिब जो नालो अचे थो, त हे उन्हनि माण्हुनि मां आहिनि जेके तनक़ीद अगरि कंदा आहिनि त उनजो सोल्यूशन बि साम्हूं रखंदा आहिनि, उनजी करेक्शन बि साम्हूं रखंदा आहिनि, त हिनखे हीअं न हीअं कजे, न ई वरी उन ते ॻाल्हाईंदा आहिनि त असांजी सिंधी ख़राबु थी वई, त हीअं थी वियो, हूअं थी वियो। अगरि असां इहो ई बैरियर रखंदासीं, ज़ाहिर आहे त हिकु टाइम ईंदो त असां उन्हनि शयुनि खां पाण घबराइणु शुरू कंदासीं। असां पर जेको मोस्टली सिंधी फैमिलीज़ में थी रहियो आहे, माण्हू सिंधी ॿार सिंधी ॻाल्हाइण खां डॼनि था, त असां ग़लति ॻाल्हाईंदासीं, माण्हू खिलंदा, माण्हू हीअं कंदा। सो हीअ हिकु इहो सुठो तरीक़ो आहे जहिड़ा सेशन्स तव्हां करे रहिया आहियो, पंहिंजी ॿोली खे ॿियनि ताईं पहुचाइण जी। ज़ाहिद साहिब असां गॾु तशरीफ़ फरमाइनि। ज़ाहिद साहिब वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, कंहिंजी कॉल अचणी आहे ज़ाहिद साहिब? न पक सां मां चयो टाइम ॾिसी रहिया, कंहिंखे टाइम त ॾेई न आहियो? को टाइम न आहे, तव्हांजी कचहरी ॿुधूं पिया, राग जो टाइम थी वियो आहे, राग जो लॻे ई थो, कोई राग वाग जो टाइम थी वियो आहे। रियाज़त थींदी आहे सुबुह जो ज़ाहिद साहिब? मां हमेशह रागिन खां पुछंदी आहियां। न, रियाज़त त ज़रूरी आहे, न थींदी आहे त उहो ज़ाहिर कंदा आहियूं। छा तरीक़ा रहंदा आहिनि? हर माण्हू जो अलॻि तरीक़ो थी वियो आहे, केरु चवंदो आहे त असां राति जो कंदा आहियूं, केरु सुबुह जो सवेर उथी। ज़ाहिद साहिब जो छा टाइम जे मथां हूंदो आहे, हर कंहिंखे जेको टाइम हूंदो आहे उहो पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ कंदो आहे। असां वरी ज़्यादातर सुबुह मां ई कंदा आहियूं जी, वरी शाम जे टाइम ते वरी प्रैक्टिस वग़ैरह ई हू। हा, ऐं आई एम श्योर तव्हांखे हज़ारे दफ़ा इहो सवालु पुछियो हूंदो, हिकु दफ़ो मां उन्हनि हज़ारनि माण्हुनि मां हिकु नालो मुंहिंजो बि शामिलु करणु चाहियां थी, त छा का अक्सर असांखे हीअं लॻंदो आहे रागी त बाबा ॾाढो ख़्यालु कंदा हूंदा, बिरयानियुनि विरयानियुनि खे हथु कोन लाहींदा हूंदा, या को ऑइली मां खाधा कोन खाईंदा हूंदा, थधा पाणी न पीअंदा हूंदा, अहिड़ो कुझु आहे? अहिड़ो कुझु आहे, बिल्कुलु आहे, लेकिन रिकॉर्डिंग या कंहिं इवेंट में प्रोग्राम में वञण खां पहिरियां उनजो एहतियात माण्हू करे, बाक़ी उहो माण्हू खाई सघे थो, अहिड़ो मसइलो न आहे, एहतियात ज़रूरी आहे। एहतियात ज़रूरी आहे। हल मूंखे त हाणे उन शइ खे शक लॻणु लॻंदो आहे। तुफ़ैल संजराणी साहिब खे काफ़ी साल पहिरीं इंटरव्यू कयो त मूंखे नज़र आयो जून जुलाई जे महीने में गरम पाणी पीअंदा हुआ। सो मां हैरान थी वियमि, त असां सिर्फ़ु लफ़्ज़ ॿुधिया त फ़न कुर्बानी घुरंदो आहे, असली कुर्बानी हे आहिनि, हे उहे सिंगर्स आहिनि जेके असली कुर्बानी ॾियनि था। इन कुर्बानी जी साकिब साहिब तव्हां ते ॻाल्हि कजे, फ़न माशाल्लाह तव्हां वटि बि भरपूर आहे, कॾहिं फ़न कुर्बानी घुरी? फैमिली जी कुर्बानी घुरी। इलाही अहिड़ा इवेंट्स, प्रोग्राम्स, मौक़ा जंहिंमें मूंखे लॻे थो त मूंखे घटि मुंहिंजी फैमिली खे मुंहिंजे करे कुर्बानी यादि ॾियणी पई, त आउं उन्हनि सां उन्हनि मौक़नि में गॾु न आहियां। जीअं असां अक्सर लाइव ट्रांसमिशन्स जेके रेडियो तां थींदियूं रहियूं आहिनि, ईद जो प्रोग्राम हुजे या को ॿियो ख़ासि इवेंट हुजे, हाणे मुंहिंजी ज़िमेदारी कराचीअ में उन ईद ट्रांसमिशन खे डायरेक्ट एंड प्रोड्यूस करणु, इवन आर्जेंग करणु, ऐं फैमिली सॼी हैदराबाद में ईद मल्हाए पई। पोइ ज़ाहिरी आहे इहो हिकिड़ो अहिड़ो लम्हो हुजे थो, ख़ुशियुनि जा मुसरतुनि जा मौक़ा माण्हू चाहींदो आहे त घर सां परिवार सां गॾु हुजे, त हिकिड़ी इहा कुर्बानी। ॿियो वक़्तु ज़ाहिरी आहे ओवरऑल बि जेको, पर आउं अलहमदुलिल्लाह हिकिड़ो भेरो वरी इन ॻाल्हि ते अलाह जा अहसान ब्लेस थो सम्झां पाण खे, त महिनती आहियां, वक़्तु मुकमल ॾियण जे लाइ बिल्कुलु शुक्र अलहमदुलिल्लाह।
अरिड़हं कलाक 20 कलाक वरी 4-5 कलाक जी निंड खां पोइ वरी आउं तयारु आहियां ॿिए ॾींहं जे लाइ भरपूर पंहिंजी एनर्जी सां। माशाल्लाह माशाल्लाह। पर पोइ केॾीमहिल जेॾीमहिल ॾिसंदा आहियूं न त असांजो ख़ासि तौर ते पंहिंजी जेका सिंधी मीडिया जी ॻाल्हि कयूं था, रेडियो मीडिया जी ॻाल्हि कयूं था, वक़्तु गुज़रण सां उन में मॉनिटरी बेनिफिट्स उहे कोन आया आहिनि। असांजी इंडस्ट्री जेका बाक़ाइदा हिकिड़ो इंडस्ट्री वारो रुख इख़्तियार करे वक़्तु सिर माण्हुनि जूं सैलरीज़, ॿिया पर्क्स एंड प्रिविलेजिस बहितर थींदा वञनि, सुठा थींदा वञनि। बदकिस्मतीअ सां इहो शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू हूंदा जिन खे या महिरबानी जिन ते या महिरबानी थी हूंदी, बाक़ी तमामु घटि आहे जो उन्हनि खे उजूरो उन्हनि जी ओतिरी महिनत ऐं वक़्त जे हिसाब सां मिलियो हुजे। सही पर वरी इहा बि ॻाल्हि अचे थी त तव्हांजी तरबियत में छा शामिल आहे। आख़िरी ॾींहं ताईं, आख़िरी मिंट ताईं बि पंहिंजो 100% ॾियणो आहे। इन शइ जे कते नज़र त मूंखे वापसीअ में, मूंखे मोट में मिले छा पियो, अपने से का दिया तो जलाना है। बिल्कुलु बिल्कुलु। हिकु कॉलर सां गॾु आहिनि, हाला मां कॉल आई आहे, उन्हनि खे बि कनेक्ट करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी केरनि सां सां गॾु था? मुंहिंजी भेण पिनियल भुट्टो हाला खां थो ॻाल्हायां। भुट्टो साहब कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जा लख एहसान आहिनि। प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो? प्रोग्राम शुरूआत खां ॾिठो। प्रोग्राम तव्हांजो रेगुलर ॾिसंदड़ आहियां। काफ़ी अरसे पोइ कॉल साकिब अबड़ो साहब खे ॾिठुमि जी, तमामु हद खां वधीक ख़ुशी थी। महिरबानी महिरबानी। ॻोठाई ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? हालात ख़ुशि आहे? मोला जा करम आहिनि। ऐं अगरि तव्हां साल पहिरियों पंहिंजे बारे में ॿुधायो नंढपण खां जी, ऐं पंहिंजे इल्मी अदबी ज़िंदगी जे बारे में जी, पर साईं ॿुधाइण में इलाही कंजूसी करे वियो। छाजे करे जो साईं जो ॾाढो साईं जान महमद मूं ॾिठो जी, उन जा 7 फर्ज़ंद, 7 शाइर, लेखक, ब्यूरोक्रेट, सिंधी अदब में असांजे हाला में अदब जे मथां तरंदड़ ऐं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। सही सही। साईं जो ख़ानदान सिंधी अदब जे लाइ वॾो फरमायो आहे। बेशक बेशक बेशक। साईं जो वॾो चाचो साईं मंसूर वैरागी साहिब जो साकिब साहिब हिकिड़ो शेर पढ़नि पियो। बिल्कुलु। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। महबूब कई मूते जो ख़ासिन आया था। जी जी जी। जिन जवाननि जान बाज़नि खे वतन सां इश्क आहे, सुभान अल्लाह। तिन खे राकेतनि जिहादनि जी भला परवाह था। वाह। जेट या हंटर जिहादनि ऐं बमन तो बुन अॻियां आहा। सिर अॾीअ ते आ मर्द मांझिन जो सदा, मौत खे मंसूर था कनि मुल्कंदे से मरहबा, अल्लाह अल्लाह। मौत दिल लाइ ज़िंदगी आ, सूरी दिल लाइ सेजा। वाह 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 वाह। सुभान अल्लाह। साईं जो हिकिड़ो चाचो शाइर वॾो, अञा त साईं जो गुलाम हलाई ऐं ॿियनि जा आऊं शाइरनि में भरियो पियो आहियां अबड़ो फैमिली जा शाइर। महिरबानी भुट्टो साहब, महिरबानी महिरबानी महिरबानी। लख लाइक। ॾिसी अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे। आवाज़ जो ख़ुशी जो लख थोरा। बिल्कुलु, वॾी महिरबानी। जी जी। अभी बाक़ी का प्रोग्राम में ॾिसूं। जी जी, महिरबानी सर। वॾी महिरबानी। प्रोग्राम ईअं ॾिसंदा रहो ऐं असां सां गॾु ईअं जुड़ियल रहो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु साकिब अबड़ो जी जेके नॉर्मली माण्हू न ॿुधियूं आहिनि, अॼु असां ॿुधण वारा आहियूं साकिब। बिकॉज़ इंटरव्यूज़ छो घटि ॾींदा आहियो? इंटरव्यूज़ वठण वारो ज़ाहिरी किर्त वारो माहौल एतिरो वधी वियो आहे जो शायदि हिन पासे घटि थो थिए सिलसिलो। बाक़ी ईअं जॾहिं मौक़ो मिले थो त अल्हम्दुलिल्लाह असीं पेश आहियूं। हा, बसि असां पोइ ट्रैकर लॻाए था छॾियूं साकिब अबड़ो जीअं कराची में एंटर थींदा असांजी कॉल साकिब अबड़ो साहिब ॾांहुं वेंदी। ईअं ई थींदो। कुझु शामिल कजे। ज़ाहिद हुसैन साहिब जी आवाज़ में ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ आहिनि, ॾाढा ज़बरदस्त रागी आहिनि। मूंखे त मौक़ो मिलियो ई आहे हिननि खे ॿुधण जो। अॼु असांजे नाज़रीन बि ॿुधियो हूंदो, पर असां अॼु असांजे प्लेटफॉर्म तां जनाब जो आवाज़ ॿुधंदा। जी शोभ भाई।
रसूले पाक का मेरी रसूल पाक का मेरी तरफ सलाम आया। क्यों? मेरी जुबान पे जिस दम अली का नाम आया, अली का नाम, हाँ अली का नाम ही आजम वो इससे आजम है कि जिस किसी ने पुकारा उसी के काम आया। अली वली का जो दिल से गुलाम बन जाए, गुलाम बन जाए। अली वली का जो दिल से गुलाम बन जाए, फिर उस गुलाम की दुनिया गुलाम बन जाए। उठा के खाक दीवाना जिसे अता कर दे, वो खाक खुल्दे बरी का मकान बन जाए। हाय लगिया नी जान दे, लगिया निभा जान दे। जिंद कोलो तू सड़ने, वो अरशां दे राज जान दे। बड़ा लजपाले अली जो लगियां निभा जान दे। बड़ा लजपाले अली जो लगियां निभा जान दे। जिंदे कोलो तू सड़ने, जिंदे कोलो तू सड़ने, वो अरशां दे राज जान दे। बड़ा लजपाले अली जो लगियां निभा जान दे। बड़ा लजपाले अली। सोना मेरा मौला अली, रहीम ते करीम अली। सोना मेरा मौला अली, रहीम ते करीम अली। जो कीड़ियां तो लेन साना ती, जो कीड़ियां तो लेन साना ती। वो रिज़्क बड़ा जान दे। बड़ा लजपाले अली लगियां निभा जान दे। बड़ा लजपाले अली। सोना मेरा मौला अली, नवाबा दा नवाब अली। सोना मेरा मौला अली, नवाबा दा नवाब अली। जो अपने घर दरा भुले, जो अपने घर दरा भुले, वो जन्नत तेरा जान दे। बड़ा लजपाले अली जो लगियां निभा जान दे। बड़ा लजपाले अली।
सोना मेरा पीर गाजी है जिदे ते बीबी ज़हरा राजी है सोना मेरा पीर गाजी है जिदे ते बीबी ज़हरा राजी है ए ओखे वेले सैयदाना ए ओखे वेले सैयदाना करण वफा जान दे बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जान दे बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जान दे जिंदे कोलो तू सड़ने जिंदे कोलो तू सड़ने बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जान दे बड़ा लजपा ले अली ओ सोना मेरा मौला अली नवाबा दा नवाब अली सोना मेरा मौला अली नवाबा दा नवाब अली जो अपने घर दरा भूलिए जो अपने घर दरा भूलिए वो चमक दरा जानते वो बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जानते बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जानते वो जिंदे कोलो तू सड़ने जिंदे कोलो तू सड़ने वो अरशा दे राज जानते वो बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जानते बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जानते बड़ा लजपा ले अली जो लगियां निभा जानते बड़ा लजपा ले अली माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त 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 अच्छा केॾो ख़ूबसूरत लॻंदो आहे यशो भाई मतलब आपको भी बड़ा म्यूज़िक बजाने में बड़ा मज़ा आता है कोई अगर ऐसा सिंगर आपको मिल जाए माशाल्लाह जाहिद साहब माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त अच्छा जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलूं था वापसि थी कुछ मज़े मज़े ॻाल्हियूं मज़ीद में शामिल करणियूं आहिनि असांखे प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक जी अच्छा जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे तव्हांजे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो जी शक्ल में तव्हांखे छा करिणो आहे कीअं तव्हां हासिल थी सघो था हिन कैंपेन में तव्हांखे वठिणो आहे टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ऐं उन में मौजूदु कूपन में पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में ऐं बसि तव्हां शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में तव्हांजे शहरनि में इनशाअल्लाह थियण वारो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो ऐं तव्हांखे उते मौक़ो मिली सघे थो खोड़ सारा क़ीमती इनामात जीतण जो अच्छा जी असांखे तव्हांजी तरफ़ राय सां अचणु चाहियूं था ऐं कुछ ॻाल्हियूं घर में टपाल मेज़बान यूज़ थींदी आहे चांहि जो इस्तेमालु थींदी आहे ज़ाहिरी आहे चांहि ऐं मेज़बानी जो शान त आहे टपाल मेज़बान सां त पोइ ज़ाहिरी आहे बसि असांखे एतिरो ई खपे इहो ई खपे अॻियां मदद जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे अच्छा असांखे फैमिली
जे हवाले सां मां चाहियां थी त थोरो तव्हांजे ॼाण असां साकिब बबड़ो खे हिकु कंपेयर ॾिठो आहे, हिकु होस्ट ॾिठो आहे, हिकु ॾाढो बोल्ड शख़्सियत ॾिठी आहे, हिकु हर कल्चर खे एक्सेप्ट करण वारो माण्हू ॾिठो आहे, पंहिंजे कल्चर खे प्रमोट करण वारो माण्हू ॾिठो आहे। पर इन्हनि तमामु इहो जेको शेल तव्हां ठाहे रखियो आहे पंहिंजो, इन शेल खे थोरो सो इन शेल जे पोयां मां ॾिसणु चाहियां थी, पर्दे जे पोयां मां ॾिसणु चाहियां थी। टेल मी समथिंग अबाउट योर फैमिली। श्योर बिल्कुलु। मुंहिंजी फैमिली जीअं साईं भुट्टो साहिबु ॿुधायो पंहिंजे, त कंजूसी न हक़ीक़त में ऐं इन ॻाल्हि जो क़ाइल न, हू चवनि तूं मचो वाता वराए। सो बहितर इहो लॻो त तव्हां वाखाण कई या वधीक मूंखे ख़ुशी थी, इन जी सराही थी बजाए इन जो आऊं ॻाल्हि कयां। पर बाक़ाइदा तारुफ़ जी जॾहिं ॻाल्हि कयां त हा, बाबा ख़ुदि बि शाइर रहिया, अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए, इन दिसंबर ते उहे वफ़ात करे विया। इहो जेको शाइरी इल्मी अदबी माहौल ऐं जान मोहम्मद जेको नालो वरितो साईं, मूं ते पंहिंजे ॾाॾा साईं जो बि नालो आहे। इहा अॼु ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां लाइ, त साकिब ऐं जान मोहम्मद ॿई मुंहिंजा नाला आहिनि। त इन करे बि जेको आहे सो शायदि मूं ते उन जो असरु वधीक आहे, शख़्सियत जो, नाले जो। फैमिली में हर दिलि अज़ीज़ हुजण जो नाले जे करे फ़र्क़ु पवे थो। ऐं पोइ ज़ाहिर आहे जेका किर्त आहे क्रिएटिव ऐं इनोवेटिव हुजण जो, फैमिली जा इवेंट्स, उन्हनि में ॻाइणु वॼाइणु, म्यूज़िक, ड्रामो, हर क़िस्म जी किर्त में। त इहो न सिर्फ़ु स्क्रीन ते, पर घर जो माहौल बि, फैमिली जो माहौल बि, सौटनि मासातनि जी शादियुनि जा माहौल बि ईअं ई आहिनि। ऐं इन जो क्रेडिट वरी घर में ज़ाहिर आहे सपोर्ट करण में फैन क्लब जेको आहे न, ॿियो केरु मुंहिंजो प्रोग्राम ॾिसे नथो या ॾिसे थो, मूंखे इहा तसली आहे त मुंहिंजी अम्मा मूंखे ज़रूरु ॾिसे पई। हर प्रोग्राम घर जो ॿियो कमकार सभु पासीरो करे, माय व्यूवर इज़ माय मदर। त रेडियो प्रोग्राम हुजनि या टीवी प्रोग्राम हुजनि। ॿ भाउर आहियूं असां, ॿियो मूंखां नंढो आहे ऐं विच में हिकिड़ी अधी आहे, नंढी भेण आहे। शादीशुदा आहिनि टई माशाअल्लाह, पंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ सां उन्हनि जी किर्त सां मसरूफ़ आहिनि। अधी जेको आहे सो न सिर्फ़ु घर जा कमनि कारदारीअ जी सिलसिलो हर औरत करे थी, उनखां अलावा ऑन्टरप्रेन्योर बि आहे। उहो पंहिंजी हिकिड़ी कॉस्मेटिक कंपनी जेके आहिनि उन में डायरेक्टर्स जे तौर ते सर्विस ॾींदी रही आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अदाब जेको आहे उहो मेडिकल जे शोबे सां ताल्लुक़ु आहे, उनजो एक्सरे मशीन्स आहिनि पासे। पोइ 2008 में मुंहिंजी शादी थी आहे ऐं वाइफ बि मुंहिंजी जेका आहे सा वर्किंग आहे, उन्हनि जी LLB थियल आहे। पहिरीं स्कूल एजुकेशन वारो माहौल ऐं उनखां पोइ शादी खां पोइ मुंहिंजे कुझु मथां आहिनि सां कुझु हुनजी कोशिशि सां LLB थी वई। अल्हम्दुलिल्लाह शी इज़ डूइंग टैक्सेशन साइड, जेका आहे सा उहो टैक्सेशन कोर्ट्स जा मामलात ऐं जेके ॾिसूं था पाण अॼुकल्ह फाइलर नॉन फाइलर घणो कुझु हले थो सिलसिलो, त मूं वटि मुंहिंजो फाइलर घरु वेठो आहे जेको मुंहिंजो टाइम ते डील थियनि थियूं शयूं। अल्हम्दुलिल्लाह 3 मूंखे अल्हम्दुलिल्लाह ॿार आहिनि। पहिरीं वॾी न्याणी ईशल, उहा O levels करे पई हींअर अल्हम्दुलिल्लाह। पोइ पुटु आहे मिसम, क्लास 7 में आहे। उनखां पोइ नंढी धीउ जेका दादिली बि आहे घणी। ख़ासि तौर ते ॿिन्ही वॾनि खे इहो अहसासु हूंदो आहे त धीअ त बसि तव्हांजी आहे। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह सारा क्लास 3 में आहे माशाअल्लाह। ऐं टिनी में मूंखे ख़बर जेको ज़ीली सवाल अचण वारो आहे, उहो इहो क्रिएटिव वारो जेको मामिलो आहे न, शुक्र अल्हम्दुलिल्लाह थोरा घणा, पर ज़ाहिरी आहे कंहिंमें स्केचिंग जो, कंहिंमें थोरो मैसम हींअर थोरा मूं हींअर ॿुधो त कुझु रैप सॉन्ग्स वग़ैरह पियो ॻाए ऐं लिखे। सो आहे इहो माहौल आहे। ऐं इन माहौल में बि अगेन घर जी जेका एप्रिसिएशन आहे न, इनकरेजमेंट आहे, ऐं सम्झो उहा ॾाढी अहम हुजे थी, जेका असां ॾींदा रहूं था। बेशक ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। यूजुअली साकिब यू डोंट टॉक अबाउट सो मच अबाउट योर फैमिली, रीज़न छा आहे? उहो ई आउं अर्ज़ु पियो कयां त शायदि इन करे जो हिकिड़ो त असांजो जेको किरदारु हुजे थो, जेको निभायूं वेठा एज़ अ कंपेयर, असां पंहिंजे महिमान खां घणो ॿुधणु चाहियूं था न। पंहिंजी ॻाल्हि चवण जो मौक़ो ई घटि थो मिले, पर जॾहिं मौक़ो मिलियो आहे या मिलंदो आहे त ज़ाहिरी आउं वॾे फ़ख़ुर सां चवंदो। ऐं ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि, जेकॾहिं स्टेज कंपेयरिंग में केॾी महिल न फेमिनिस्ट ऐं इहो दावा ऐं ॻाल्हियूं करण वारा, त आउं उन्हनि खे हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त ॾिसो रुॻो नारनि जा पिया ठकाव थियनि, काश अमली तरह उपाउ थियनि। ॻाल्हि उहो करे जेको पाण बि पंहिंजे घर में, पंहिंजी फैमिली में, पंहिंजी भेण, पंहिंजी वाइफ खे उहो ओतिरो राइट ॾींदो हुजे, जेकॾहिं उहो उनखे आज़ादी, उहे हक़, उहो इज़हार,
उनखे पंहिंजी चॉइस जो जेकॾहिं हक़ु ॾिए थो न उहो भले हो नारो हणे ॻाल्हि सम्झ में अचे थी। बेशक बेशक अच्छा यार, पर ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ॿी जेका ऑन द कॉन्ट्ररी पैरल जेका ॿी शइ आहे, तव्हां मूंसां गॾु मुंहिंजी फैमिली खे इवेंट्स में कोन ॾिठो आहे। इन जो वरी सबबु इहो आहे त कॾहिं आउं हिमत ठाहींदो आहियां या हौसलो वठंदो बि आहियां त हलूं था गॾिजी था, तूं त हूंदे स्टेज ते बीठो, तुंहिंजी त असां कंपेयरिंग न कंदासीं। ईंदे बि सभिनी खां पहिरीं, लहंदे बि सभिनी खां आख़िर में, असां केॾांहुं वेंदासीं? ॿिया माण्हू आहिनि, इहे आहिनि तव्हां न, ईअं हाणे मज़ो कोन थींदो। पर पोइ बहरहाल कॾहिं कंहिं गज़ल महफ़िल में, कॾहिं कंहिं अहिड़े प्रोग्राम में, इवेंट में जिते लॻंदो आहे त हीउ थोरो हम ख़्याल हम मिज़ाज क़िस्म जो इवेंट आहे, हिते हली सघिजे थो त पोइ, पर मुंहिंजे तरफ़ां का रोक टोक या इन ॻाल्हि में न आहे बिल्कुलु। ऐं उहो आई गेस जेके प्रोफेशन तव्हां ॿुधाए रहिया आहियो उन मां ख़बर बि पवे थी त अहिड़ी का रोक टोक कोन्हे। ऐं असां बि, मां हमेशह इन ॻाल्हि खे प्रमोट करण जी कोशिशि कंदी आहियां त असां ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं कयूं था, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, माण्हुनि ताईं ॻाल्हियूं पहुचायो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर अमली तौर ते पाण बि त उहो कमु कयो। जॾहिं तव्हां अमली तौर ते पाण उहा कमु कंदो तॾहिं ई तव्हांजी उन ॻाल्हि में असरु हूंदो, अदरवाइज़ न हूंदो। अच्छा, coming back to 2008, how did that happen, the marriage thing? आर्जेइंग वारी जेका दुनिया हुई उन में असांजी मुलाक़ात थी रेडियो फील्ड में। So it was a love marriage as well, of course। त उहो जेको माहौल आहे उते इंट्रोडक्शन वारो माहौल उते जुड़ियो। बाक़ी त चवंदा आहिनि न, मैरिजेस आर planned somewhere else and celebrated here, planned in heavens and celebrated here। so सिलसिलो ईअं आहे, कुदरती माहौल जुड़ी वियो, ईअं ठही वियो ऐं लिखियल हुआसीं हिक ॿिए जी भाग क़िस्मत में। साकिब हिते बि कंजूसी करे विया न, मतिलबु का डिटेल न आहे ॿुधाइणी, त थियो की असां थोरो इंस्पायर करणु चाहियूं था पंहिंजे सिंधी भाउरनि खे जेके असांखे ॾिसणु चाहिनि था। जेके चवंदा आहिनि न शादी त अम्मा जे पसंदि सां कबी, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां अम्मा खे पंहिंजी पसंदि ॿुधाई वई, पोइ ईअं मामला थींदा आहिनि। माण्हू ॾिसो न, ज़िंदगी में इहो जेको शादी वारो ख़ासि तौर ते फेज़ आहे न, मरहलो आहे, ऐं अक्सर मशवरो बि वठंदा आहिनि दोस्त न, यार पोइ हीअं भला, पोइ हाणे हीअ थिए पियो, भला छा कजे। मतां कंहिं तूं अहिड़े उन में वियो आहीं, कंहिंखे मिसाल वठी त हिते ईअं थियो त तव्हां वटि बि ईअं थींदो, को इन जो डेफिनेट रूल कोन अथव, को फॉर्मूलो कोन अथव। उहो जो खाए पछताए, जो न खाए पछताए, सभु ॻाल्हियूं ॿुधंदा रहो, इहो सभु ॿुधंदा रहो। असुल ॻाल्हि इहा तव्हां फोकस रखो त जॾहिं तव्हां मेंटली इन ज़िम्मेदारी खे, इन रिश्ते खे निभाइण जे लाइ पंहिंजे पाण खे फिट सम्झो था, दिस इज़ द राइट टाइम। सही, उहो दुरुस्त टाइम ऐं लम्हो ऐं मौक़ो आहे, त हाणे देरि न कयो। बाक़ी ज़ाहिर आहे ज़िंदगी जा हर कंहिंसां पंहिंजा पंहिंजा मामला थियनि था। लव एट फर्स्ट साइट वारा बि कंहिंसां थियनि था, केरु घणो टाइम वठंदो आहे, त उन में बि मामला अथनि। तो बहरहाल ये मामला तव्हांजी तरफ़ कीअं थिया? इट वाज लव एट फर्स्ट साइट? टाइम वरितो, बाक़ाइदा टाइम वरितो। कीअं, मतिलबु कीअं लास्टली कीअं ख़बर पई? जेको मूवीज़ में ॾेखारींदा आहिनि त किथे को गिटार वॼी रहियो आहे, देयर इज सम साउंड जेको तव्हांखे ॿुधाए रहियो आहे त हा भई दिस इज़ द वन, कीअं थियो? न, इन में इहो को ईअं कुझु बि न थियो। बसि घर में हिकिड़ो वॾे पुटु हुजण जो ज़ाहिरी आहे सभिनी खां वधीक इहो ॿुझे थो त अम्मा जेका असां नंढे हूंदे खां ख़्वाब जेके आहिनि से माउरूं जेके आहिनि से पुटनि जा ई ॾिसंदियूं आहिनि। त मूं बहरहाल प्रॉपर टाइम वरितो, उन खां पोइ फैमिली खे ॿुधायो। फैमिली जेको आहे सो बाक़ाइदा पंहिंजो रिश्तो खणी वई। मामला जीअं प्रपोज़ल कीअं थियो? प्रपोज़ल फैमिली जे तरफ़ां। फैमिली मतिलबु पहिरीं त ॻाल्हि कई हूंदी न यार? न, फैमिली खे डायरेक्ट घर मोकिले छॾियो फैमिली खे बिना तव्हां मतिलबु छोकिरी जी रज़ामंदी पुछी करे वेठा हुआसीं न, एतिरो त इम्प्रेशन छॾे वेठा। उहो इम्प्रेशन मां बेसिकली इहो सेखारणु चाहियां थी पंहिंजे नाज़रीन खे। हिकिड़ो माण्हू रेडियो ते वेठल हुजे, शाइर हुजे, ऐं हुनजो कम ई ॾींहुं राति आवाज़ सां इम्प्रेस करणु हुजे, ऐं जेको गॾु वेठल हुजे उनखे इम्प्रेस न कयोसीं त पोइ ख़ाक कयोसीं। मां 2007 2008 वारनि तमामु उन्हनि माण्हुनि खे चवंदमि जेतिरियूं शाइरियूं उन टाइम ते साकिब बबड़ो करे रहिया हुआ, जेके गाना साकिब बबड़ो ॻाए रहिया, तव्हां जे लाइ प्ले करे उन में तव्हांजो को तालुक कोन्हे। निकिरी अचो उन ग़लतफ़हमी मां, निकिरी अचो, ॿिए कंहिंजे लाइ थी रहिया, ॿिए कंहिंखे इम्प्रेस कयो पियो वियो, हा न, ईअं ई आहे। अच्छा साकिब, ऑन अ वेरी सीरियस नोट, असां वटि हिकु कल्चरल हिकु एस्पेक्ट आहे। जॾहिं बि शादी जी ॻाल्हि थींदी आहे त ही ॿ शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि। हिकु जेको ज़ाहिर अॼोकी दुनिया ॾिसिजे थो या जेको ॿारु ॾिसिजे थो, या पोइ ईअं चइजे त शायदि काफ़ी हद ताईं सही फ़ैसिलो बि ॾिसिजे थो, त उन इंडिविजुअल जो फ़ैसिलो हुजणु खपे, चाहे उहो पाण पसंदि करे अचे या घर वारा पसंदि करे अचनि, पर इंडिविजुअल जो लास्ट डिसीजन हुजणु खपे। असांजे माज़रत सां कल्चर में अॼु बि अहिड़ा माण्हू असांखे नज़र अचनि था जेके पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾींदा आहिनि त हीअं थियणो आहे। सो तव्हांखे अगरि ॿ ऑप्शन ॾिना वञनि त हिकु तरफ़ अरेंज मैरिजिस आहिनि, हिकु तरफ़ लव मैरिजिस आहिनि, त तव्हां कंहिं ते नंबर वधीक ॾींदो?
ॾुखियो फ़ैसिलो आयो ॾाढो असुल में अगेन ॾिसो ॻाल्हि उहा ई आहे त आउं हिन मामले में हमेशह इन शइ जो क़ाइल आहियां त सर्कमस्टांसिस इलाही मैटर कनि था ऐं माण्हू जी पंहिंजी शख़्सियत इलाही मैटर करे थी नेचर इलाही मैटर करे थी घणो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त माण्हू पंहिंजे पाण खे घणो कोन पियो सुञाणींदो आहे उनखे पंहिंजे जेको पॉज़िटिव्स ऐं नेगेटिव्स इन हवाले सां त हू केतिरो सुठो डिसीजन मेकर आहे हिन फ़ैसिले में सभिनी खां अहम शइ आहे त तव्हां डिसीजन मेकर केतिरा सुठा आहियो सही ठीकु आहे तव्हां छा बसि हिकिड़ी वक़्ती वहकरे जो शिकार थी विया आहियो ऐं बसि ॻाल्हि हलंदी हा इहो थोरो शायदि ॾुखियो थींदो माहौल में इहा शइ इम्पॉर्टेंट आहे जेकॾहिं तव्हां सां सुठा सलाहकार मौजूदु आहिनि मशवरो करण में शूरा में को हर्ज कोन्हे इहो सुन्नत बि आहे इहो तरीक़ो बि आहे पर आख़िरी फ़ैसिलो तव्हांजो हुजणु खपे तव्हांजो हुजणु खपे चाहे वो अरेंज साइड थी रहियो हुजे या लव मैरिज साइड थी रहियो हुजे ज़ाहिद हुसैन साहब कुझु सोचे रहिया आहिनि छा ज़हन में अची रहियो साकिब साहब जी ॻाल्हियूं ॿुधी छा ज़हन में अची कुझु त आयो हूंदो को वक़्तु यादि आयो सिखूं पिया इन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे कुझु इल्मु हासिलु करण जी कोशिशि पिया कयूं सोचूं था त कोई का अहिड़ी ॻाल्हि हुजे जेकी असांजे बि किथे कमु अची वञे इन्हनि ॻाल्हियुनि मां का शइ कमु आई को किस्सो को शादी वादी ते पहुतो को न न अञा त कोई ज़हन में कोन पहुतो अञा ज़हन में ई कोन पहुतो आहे हाणे कोशिशि कंदासीं वरी ॾिसंदासीं त छा भाऊ अॻियां ॻाल्हाए थो अञा हिननि खे शादी जे लाइ इंस्पिरेशन जी साकिब साहब ॻाइण जी पंहिंजी डायरेक्शन सेट करे कमु थी वेंदो हा इहा ॻाल्हि सही आहे अच्छा ही तव्हां ॿिन्ही खां मुंहिंजो सुवालु आहे ज़ाहिद साहब खां बि तव्हांजो बि जॾहिं इंसान तव्हां ज़ाहिद साहब तव्हां खां स्टार्ट कंदमि तव्हां जेॾीमहिल ॻायो था साकिब साहब त पंहिंजे ज़माने में इहो कमु कयो शाइरियूं वाइरियूं सभु पढ़ी रहिया हुआ साम्हूं कम जे लाइ पर ॿुधाए रहिया ॿिए कंहिंखे सो ॻाइण में बि ईअं थींदो आहे हा ॻाइण में बि बिल्कुलु थींदो आहे ईअं त कंहिंजे लाइ ॻाईंदा आहियो तव्हां असां कोशिशि इहा ई कंदा आहियूं त सभिनि खे राज़ी करणु खपे घणियूं आहिनि लिस्ट में सभई केरु आहिनि इहे घणियूं लिस्ट में आहिनि लिस्ट में त कोई बि न आहे मतिलबु हिकिड़ी आहे लिस्ट में हिकिड़ी आहे मसइलो आहे हिते पंहिंजे घर वेठी आहे तव्हांजे घर कॾहिं ईंदी मुंहिंजे घर अची वई आहे मैरिड आहियां अची वई आहे जी पोइ इंस्पायर तव्हां कंहिंजे लाइ इंस्पायर पिया थियो पोइ बाक़ी असल में ऐं जेकी ॻाल्हि तव्हां कई आहे शायदि ईअं सम्झोसि त तव्हां प्रोग्राम जे हवाले सां चओ पिया त ऐं उन हवाले सां असां सिर्फ़ु ॿुधंदा हुआसीं त असांजा आर्टिस्ट माण्हू ॾाढा मासूम हूंदा आहिनि उहे एक्चुअली आहिनि हाणे एतिरा इंटरव्यूज़ करण खां पोइ मूंखे इन ॻाल्हि जो यकीन थी वियो आहे त असांजा जेके आर्टिस्ट माण्हू आहिनि उहे ॾाढा मासूम माण्हू आहिनि अच्छा साकिब कॾहिं इहो उहो दौरु आहे चलो उहो त हिकु रेडियो जो इंस्पिरेशन वारी हिकु अलॻि ॻाल्हि हूंदी आहे पर ज़ाहिर आहे हिकु फेज़ हलंदो आहे जेको तव्हां डायरेक्टली कंहिंखे कुझु न चई सघंदा आहियो त पोइ उहो पंहिंजे कंहिं बि फ़न जे थ्रू चयो हुजे कंहिं शाइरी जे थ्रू या कंपेयरिंग में का अहिड़ी लाइन चई छॾी हुजे अक्सर ईअं थींदो आहे इहो सोचे त कहिड़े गुल सां ॾियां तशबीह मां तुंहिंजी कुणा पातिन त निकिरी मोतीअ जो इंतिख़ाब आहे शाइर जो त कमु इहो आहे पोइ ॾिसो तारीफ़ तव्हां बतौर मेज़बान हींअर मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो न तव्हांजी बि त तारीफ़ हीअ जुमिला तव्हां ॾे इनायत थी विया न को ख़ासि माहौल कोन ठाहियो बसि ॻाल्हि आई त ॻाल्हि सां ॻाल्हि ठही वई बजाए हिन इहे को माण्हू हुनखे नसुर वारे अंदाज़ में चए इहो शाइरी वारो जेको तालुक़ आहे न उहो वधीक थोरो मज़बूत बि लॻे थो असर बि सुठो छॾे थो ऐं कॾहिं माना नॉर्मली जेको माण्हू ईअं जुमिलेबाज़ी में या डायलॉग में ॻाल्हियूं कंदो आहे त उहे थोरियूं ऑकवर्ड फील थींदियूं आहिनि त यार ही छा चई वियो ॿ चारि माण्हू ॿुधनि पिया पर शाइरीअ में ॻाल्हि हर हज़म थी वेंदी आहे त शाइरी हुई ठीकु आहे डोंट टेक इट सीरियस हिकिड़ो शाइरी पढ़ियो आहे बिल्कुलु अहिड़ा खोड़ सारा प्रपोज़ल्स में इहे थिया आहिनि त मनी वई त ठीकु आहे न मनी त असां त मज़ाक पई कयूं शाइरी बाजी डर गई अच्छा जी हलूं था ज़ाहिद हुसैन साहब जी तरफ़ ज़ाहिद हुसैन साहब छा हिन वक़्तु शामिल थी रहियो आहे असांजे प्रोग्राम में छा ॿुधाइण वारो तमामु ख़ूबसूरत बोल ॿुधायां थो जी 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 बिस्मिल्लाह उदास गोठ जूं गलियूं अव्हांखे सारहं थियूं उदास गोठ जूं गलियूं अव्हांखे सारहं थियूं
उदास ॻोठ जूं गलियूं अव्हांखे सारण थियूं। बुभे बुभे ते ॾिया, बुभे बुभे ते ॾिया कामड़ियों के बार थियूं। उदास ॻोठ जूं गलियूं अव्हांखे सारण थियूं। बुभे बुभे ते ॾिया कामड़ियों के बार थियूं। उदास ॻोठ जूं गलियूं अव्हांखे सारण थियूं। अव्हां जे देश जा बादल हवा घणी थी रुल्हे। अव्हां जे देश जा बादल हवा घणी थी रुल्हे। अव्हां जो नाम पीरी कोयलियूं उचारण थियूं। अव्हां जो नाम पीरी कोयलियूं उचारण थियूं। बुभे बुभे ते ॾिया कामड़ियों के बार थियूं। उदास ॻोठ जूं गलियूं अव्हांखे सारण थियूं। दुखूं लगल थियूं सॼो ॾींहुं दर्द जो सावल। दुखूं लगल थियूं सॼो ॾींहुं दर्द जो सावल। चंड जूं रातूं जुदाईअ जो ज़हर हारण थियूं। चंड जूं रातूं जुदाईअ जो ज़हर हारण थियूं। बुभे बुभे ते ॾिया, ओ बुभे बुभे ते ॾिया कामड़ियों के बार थियूं। उदास ॻोठ जूं गलियूं अव्हांखे सारण थियूं।
जे देश जा बादल हवा खड़ी थी हुले अव्हां जे देश जा बादल हवा खड़ी थी हुले अव्हां जो नाम पीरी को उचारण थियूं अव्हां जो नाम पीरी को उचारण बुभे ते दिया बुभे ते दिया कामड़ियों के बार क्यों उदास हो गलियों अव्हां खे सारण थियूं उदास हो जो गलियों अव्हां खे सारण थियूं लुकूं लगन थियूं सॼो ॾींहुं दर्द जो सावल रहना लुकूं लगन थियूं सॼो ॾींहुं दर्द जो सावल चंड जूं रातूं जुदाईअ जो ज़हर हारिल थियूं चंड जूं रातूं जुदाईअ जो ज़हर हारिल थियूं बुभे ते दिया कामड़ियों के बार क्यों उदास हो जो गलियों अव्हां खे सारण थियूं उदास गोठ जो गलियों अव्हां खे ज़बरदस्त मां सोच में पंहिंजी वई आहियां त तव्हां थोरी देरि पहिरीं साकिब साहिब जे ॻाल्हियुनि खां इंस्पायर थी रहिया हो पोइ उदासी जो ॻाल्हियूं करे रहिया हो मशकूक लॻी रहिया हो थोरा सा मशकूक लॻी रहिया हो उहो सिलेक्शन जेकी करे आया हुआसीं न त उहो उन जे मुताबिक़ ॻाइणो पवंदो जेकी त बिल्कुलु करे कंहिंजे लाइ करे आया हो सवाल इहो आहे सवाल ब्रेक में जवाब ॾिजो को मसलो कोन्हे वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध जी वेलकम बैक अच्छा जी खोड़ सारी ॻाल्हियूं माशाल्लाह सां हली रहियूं आहिनि ऐं साकिब बबलू जहिड़ा नाला जॾहिं गॾु ईंदा आहिनि त पोइ असांखे ईअं लॻंदो ई कोन्हे त असां ब्रेक ते विया आहियूं असां ॻाल्हियूं तयारी में लॻा पिया ॿुधायूं उस्ताद खे ज़ाहिर साहब ये ज़हन में हिकिड़ो सवाल आयो आहे पुछणु चाहियां थी जी जी मानी पचाइण ॾुखी या ताल सेट करणु ॾुखी ॿिन्ही जी आवाज़ साॻी आहे कहिड़ो ॾुखियो आहे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो कमु ॾुखियो लॻंदो आहे जीअं असांखे पंहिंजो सिंगिंग त तमामु घणी ॾुखियो आहे हा उनखे त जेतिरो सिखिजे ओतिरो घटि आहे
त ज़ाहिर आहे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो कमु ॾुखियो लॻंदो आहे त मानी पचाइण ज़ाहिर सवलो आहे, हर कोई मानी पचाइण सवलो आहे, तव्हां पचाई आहे कॾहिं? पर जहिड़ो मूंखे ॾिसण में अचे थो हा हाणे न न तव्हां पचाई आहे कॾहिं? मूं पचाई त कोन्हे लेकिन ट्राई कंदुसि। ट्राई कजो पोइ जीअं असां सिंगिंग खे सिखियो सघूं। असां अॼु ताईं न सिखी सघियासीं। जी अच्छा या एक्चुअली न हिकु कुझु शयूं हूंदियूं आहिनि, ऑल्दो आई एम अ वेरी गुड कुक, मां सभु कुझु ठाहे सघां थी, पर गोल मानी पचाइण मूंखे न ईंदी आहे ऐं मां पचाए नथी सघां। साकिब कुकिंग में केतिरो इंट्रस्ट आहे? बिल्कुलु बि न। बिल्कुलु बि न? अंडो बॉइल कयो आहे कॾहिं? ऐं अहिड़ियूं सभु कोशिशूं ज़रूरु करे चुको आहियां, पर जी अधे वारी ॻाल्हि आउं वरी हुनजे बिल्कुलु उबतड़ पियो सोचां त तव्हांखे तव्हांजी किरत आसान लॻे थी, ॿिए जो कमु ॾुखियो आहे। ॾुखियो आहे बिल्कुलु। ऐं हुनजो उबतड़ सोचींदो आहियां। मिसाल हाणे साईं जी सिंगिंग आहे, समुंड आहे वॾो, रेडियो ते टेलीविज़न ते इवन घरनि जे इवेंट्स प्रोग्राम्स में ज़रूरु झूंगारियो खयो हूंदो माइक, पर जेॾी महिल ॾिसंदा आहियो न हाणे साईं हिते माशाल्लाह माहिर वेठा आहिनि, उस्ताद वेठा आहिनि, हिते नो प्लीज़ अहिड़ी माना सोच में न रखिजे त बहितर आहे। छो जो अच्छा हिन में वरी हिकिड़ो ॿियो सबबु बि आहे, छो आउं बतौर कंपेयर जॾहिं प्रोग्राम्स में वियां थो, रेडियो ते प्रोग्राम्स कयां थो, त आउं ॾाढो रिजिड हूंदो आहियां हिन ॻाल्हि में त बाबा सुरीलो खपे, हिते सुरीलो हलंदो, बाक़ी जी जाइ कान्हे, छो जो प्रोग्राम सुरनि वर्क आहे। हा सुरन वर्क आहे। मूं ख़बर अथव हिकिड़ो सेगमेंट बि रखियो पंहिंजे प्रोग्राम में, रेडियो में कंहिं ज़माने में, ऐं बाक़ाइदा शिफ्ट अल्टर डिलीट करे छॾींदो हुउसि पंहिंजी लाइब्रेरी मां हिकिड़ो गानो ऑन एयर करे ॿुधाए त हीअ अॼु आउं तव्हांजी फरमाइश ते हलायां पियो, छो जो तव्हां मुंहिंजे लाइ अहम आहियो, मुंहिंजा लिसनर आहियो, अॼु तव्हांजे करे आउं हलायां पियो, पर हीअ मुंहिंजे उन सेगमेंट में शामिल आहे जंहिंजो नालो आहे शिफ्ट अल्टर डिलीट। अॼु खां पोइ ही मुंहिंजे आर्काइव में कोन हूंदो। सो जॾहिं पाण अहिड़ा उहे आहियूं रिजिड त पोइ ॿियनि खे कीअं इजाज़त ॾींदासीं? बट फॉर अ फ्यू सेकेंड्स इन नो खे यस में तब्दील करे कुझु सुरीलो, कुझु सुर, पोइ असां नाज़रीन जेको मूं माहौल ठाहियो पियो त न थिए। चलो थोरो अॻिते हलूं त पोइ पाण अॻिते हली हिकु हैदराबाद जे क़रीब वरी झुंगारियूं हिकु ॿिनि जुमलनि खां पोइ पाण जुमलनि खां पोइ। अच्छा उन्हनि जुमलनि खे अगरि शाइरी जे अंदाज़ में चइजे? तूं भले आज़माए ॾिस मूंखे, वाह हा मगर मुस्कुराए ॾिस मूंखे। आहा अर्ज़ु कयुमि तूं भले आज़माए ॾिस मूंखे, हा मगर मुस्कुराए ॾिस मूंखे, पेरड़ा पर करे पुॼी वेंदुसि, हिकिड़ो भेरो घुराए ॾिस मूंखे। वाह वाह। पेरड़ा पर करे पुॼी वेंदुसि, हिकिड़ो भेरो घुराए ॾिस मूंखे, तूं वञी थो त वञ मगर वींदे, तूं वञी थो त वञ मगर वींदे, कंधु प्यारा वराए ॾिस मूंखे। वाह वाह। ऐं आख़िरी शइ अर्ज़ु कयमि हिन में त राति दिलि खे अजब वहम वेढ़ियो, ज़ाहिद भाउ जी जी राति दिलि खे अजब वहम वेढ़ियो, ख़ैर छॾ ॿियो ॿुधाए ॾिस मूंखे। वाह वाह। तूं भले आज़माए ॾिस मूंखे, क्या बात। हा मगर मुस्कुराए ॾिस मूंखे। मुस्कुराए ऐं पंहिंजी शाइरी बि घटि पढ़ंदो आहियां। ऐं हाणे मुंहिंजो पंहिंजो गज़ल आहे, पर कोशिशि कंदो आहियां त ज़ाहिरी आहे उहा वरी बि उहा ई ॻाल्हि त हू चवंदी तूं न चओ आहे तव्हां वराए, ॿियो केरु पढ़े, ॿियो केरु पेश करे, असां ॿियनि खे था पेश कयूं न। हा अयाज़ गुल मुंहिंजो पसंदीदा शाइर आहे, ऐं उनखे तमामु घणो पढ़ंदो आहियां। मसरूर पीरज़ादो मुंहिंजो पसंदीदा शाइर आहे, नौजवान जेके अॼुकल्ह लिखनि पिया, अमर ॾाढो कमाल लिखे थो, जहांगीर डायरी वाह 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 वाह। इहे नौजवान शाइर इहे असां मां उमेदु रखनि था त असांखे उन्हनि खे मौक़ो ॾियणो खपे। असांखे बि केरु पढ़ंदो करे या मुशाइरनि में कॾहिं वेंदो आहियां त पोइ पंहिंजो शेर ज़रूरु पढ़ंदो आहियां। पंहिंजो शेर बिल्कुलु बिल्कुलु। बिकॉज़ साकिब जी जेका सुञाण, माज़रत अगरि मां ग़लति हुजां त जेका तव्हांजी सुञाणप आहे एज़ अ आरजे या एज़ अ कंपेयर आहे, साकिब जो नाले सां गॾु असांखे उहे शयूं वधीक यादि ईंदियूं आहिनि। शायदि उनजो बि रीज़न इहो ई आहे बिकॉज़ तव्हां पंहिंजी शाइरी खे उन तरीक़े सां प्रमोट न कयो जंहिं तरीक़े सां ॿिया शाइर असांजा कंदा आहिनि, पर असांजी दुआ आहे त उहा प्रमोशन थिए ताकी साकिब अबड़ो जे नाले सां गॾु इहो बि गॾु अचे। यू नो जॾहिं जिथे ब्रॉडकास्ट अचे थो, जिथे वॉइस ओवर अचे थो, सभु शयूं अचनि थियूं, उते इहो बि लॻे ऐं उहो ॾाढो शान सां लॻे, इलाही ब्राइट यू नो लफ़्ज़नि में लॻे। अच्छा साकिब ही त ज़ाहिरा शाइरी जी, सिंगिंग जी ॻाल्हि, सिंगिंग तव्हांखे करणी आहे, जेॾीमहिल बि तव्हां रेडी हुजो ज़रूरु ॿुधाइजो। त हाणे मां रेडी हाणे मां करे सघां थो बिकॉज़ दिस इज़ द लास्ट ब्रेक, इहो तव्हांखे ॿुधाइजो जेॾीमहिल तव्हां रेडी हो तव्हांखे करणी आहे। अच्छा पर ज़रूरु काफ़ी माण्हुनि जो बि इहो सुवालु हूंदो, मां बि ज़रूरु इहो पुछणु चाहियां थी, तव्हां इंस्पायर त खोड़ सारनि माण्हुनि खे कंदा आहियो, जेको नज़र ईंदो आहे, माण्हू सिखंदा बि आहिनि, इंस्पिरेशन बि तव्हां खां वठंदा आहिनि। साकिब अबड़ो खे जॾहिं इंस्पिरेशन जी ज़रूरत पवंदी आहे, बिकॉज़ देयर आर टाइम्स असां सभिनी जी लाइफ में जॾहिं असांखे खपंदी आहे, पोइ कंहिंखे ॾिसंदा आहियो? हा वरी बि हिते हाणे ॻाल्हि अची थी, शख़्सियत परस्ती कान्हे, पर
कुझु माण्हुनि जो मिज़ाज, कुझु माण्हुनि जूं ॻाल्हि, मिसाल अॼुकल्ह छा काफ़ी टाइम खां महमूद मुग़ल साहिब खे तमामु घणो ॿुधां पियो। उनजो किस्सा गो एतिरो त इंस्पायरिंग आहे, एतिरो त मोटिवेशनल आहे। उनजो थधो मिज़ाज, ज़िंदगीअ जा तजुर्बा, मुशाहिदा, ऐं सच पुछो त केतिरा ई रोल मॉडल्स, केतिरा ई तजुर्बा असांजे पंहिंजे आस पास मौजूदु आहिनि। पर छा आहे जो शायदि उन्हनि जो नालो वठणु, उन्हनि खे उन्हनि जे बारे में ॻाल्हाइणु ईअं महसूसु थींदो त शायदि को हाणे असां उन्हनि खे को वॾो ताज पाराए छॾियो आहे या उहो असांजे लाइ को वॾी का नेगेटिव ॻाल्हि आहे। मूंखे ईअं हरगिज़ महसूसु कोन थींदो आहे। भिटाई जो रिसालो असांजो राहबर ऐं रहनुमा आहे। जॾहिं बि को अहिड़ो बैत सम्झ में ईंदो आहे, ईअं पढ़ूं त पिया, ॿुधूं त पिया, पर जॾहिं सम्झ में ईंदो आहे न, पोइ जेको चीर ईंदो आहे, उफ़। भिटाई फरमाईंदा, लीला लीला एज अथई माॻ मिनथ जो। लीला लीला एज छो जो अथई माॻ मिनथ जो। जे लीलाए न लही तां पिण लीला एज। आसरमल आहेज सॼण बाजींदड़ घणो। जेकॾहिं मूंखे लफ़्ज़नि जी माना ख़बर आहे न, तव्हां उन एक्सप्रेशन सां पढ़ंदो, साम्हूं वारो पाणे सम्झी वेंदो। जेको सम्झे थो त भिटाई भउ आहे, कोन्हे भउ। हथु त विझी ॾिसो, खोले त ॾिसो, पढ़ी त ॾिसो। पर उन्हनि खां जेके उनखे उनजे सही तलफ़ुज़ सां, सही ज़ेर ज़बर सां पढ़नि पिया, उहे तव्हांखे बिल्कुलु सम्झाईंदा। को मसइलो सम्झाईंदा, बिल्कुलु 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 ईअं ई आहे। ऐं एक्चुअली तव्हां जेका इहा आख़िरी ॻाल्हि कयनि त जेके उन्हनि खे सही पढ़नि था, उन्हनि खे ॿुधो, इन जी ॾाढी ज़रूरत आहे। असां वटि ज़ेर ज़बर जी त तशरीह कई वेंदी आहे त न हिनखे हीअं पढ़ो, हिनखे हीअं पढ़ो, हिनखे हीअं सम्झो, इन जे बारे में ॻाल्हाइण वारा घटि आहिनि। शमशेरुल हैदरी साहब जी शाइरी तव्हांजी इजाज़त सां जी। अच्छा, शुभा ये कंपोजिशन जो है वो इल्हामी थी। पता नहीं मैं किस सुर किस राग में गा रहा हूँ, मुझे नहीं पता। तो अगर साथ दे सकेंगे इंशाल्लाह। हाँ, हल्का फुल्का। अज मुझे अंगण मुझा, अज मुझे अंगण मुझा, महबूब अचन शायद, वरहन जे विछोड़न जा, वरहन जे विछोड़न जा, सब सुर लहन शायद, अज मुझे अंगण मुझा, महबूब अचन शायद, माहौल जी मस्तीअ में सुडकन सां मिलिया सुडका, माहौल जी मस्तीअ में सुडकन सां मिलिया सुडका, रूहन जाई है रेला, रूहन जाई है रेला, चांडण घुरन शायद, महबूब अचन शायद। वाह जी वाह, वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही खूब इलाही खूब। अच्छा, का अहिड़ी ॻाल्हि आहे जेका साक़िब अबड़ो जी माण्हुनि खे ख़बर न आहे? माण्हुनि खे ख़बर न आहे का अहिड़ी ॻाल्हि जेका अॼु असांजे ब्रेकिंग न्यूज़ वञे, का अहिड़ी ॻाल्हि? साक़िब रोईंदो घणो आहे। रोईंदो घणो आहे? ऐं घणी ख़ुशीअ में बि फौरन रोई पवंदो आहियां, ॾुख में त हूअं ई हर को रोए थो, पर घणी ख़ुशी बि जेका हूंदी आहे न, फौरन अखियूं भरिजी ईंदियूं आहिनि। माना दिलि चवंदी थोरो पासीरो हली वॾो सुडको कजे, ऐं उहो पंहिंजो इज़हार जेको आहे उहो रोअण वारे में। ऐं मूंखे लॻंदो आहे त शायदि इहो जेको चवंदा आहिनि न, मर्द को दर्द नहीं होता, मर्द रोईंदा न आहिनि, इहा सॼी फज़ूल ॻाल्हि आहे। इंसान जो जेको दिलि आहे उहो नरम ई हुजे, इंसान जी दिलि इन इज़हार में पेश पेश हुजे, न त इंसानु संगदिल थी वेंदो, पथर दिलि न थिए। बिल्कुलु बिल्कुलु। ज़ाहिद साहब हिन ॻाल्हि ते ॾाढी प्यारी मुस्कुराहट ॾिनी। ज़ाहिद साहब, छा यादि आयो? बिल्कुलु इहा साक़िब भाउ जो जेको लफ़्ज़ मूंखे तमामु दिलि सां लॻो आहे, छो जो इहो फ़क़ति साक़िब भाउ जे अंदरि में शायदि हुजे या न हुजे, पर आउं सम्झां थो त हर इंसान जे अंदरि इहो आहे। छो जो ख़ुशी जहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जो ज़ाहिर आहे लुड़क अची था वञनि, ऐं ग़म त ग़म आहे, त ज़ाहिर उहो जेकी ॻाल्हि दिलि सां लॻंदी आहे त उहो रोअणु ईंदो आहे।
बिल्कुलु बिल्कुलु ऐं आई गेस ही कल्चर एस्पेक्ट आहे असां सभिनी ते त असां बचपन खां ॿारनि खे मर्द खे जेको आहे उहो स्ट्रॉन्ग करण जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ असां चई रहिया हूंदा आहियूं बट तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त उहो स्ट्रॉन्ग थियण जे लाइ तव्हांजे दिलि खे सख़्तु हुजण जी ज़रूरत न आहे तव्हां हूअं बि मसल्स तव्हांजा बिल्ड करे तव्हां स्ट्रॉन्ग थी सघो था यू डोंट हैव टू अटैक ऑन योर हार्ट फॉर दैट अच्छा साकिब जल्दी जल्दी सां बिकॉज प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं त कुझु ॻाल्हियूं जल्दी जल्दी सां मां शामिल करणु थी चाहियां माशाल्लाह साकिब अपड़ो अदर देन द वेट गेन बाक़ी माशाल्लाह सां तव्हां पंहिंजे पाण खे हिकु मेंटेन्ड यू नो हिकु आर्टिस्ट रखियो आहे हिन वक़्त ताईं वैन वी कंपेयर तव्हांजी जेके जनरेशन जा जेतिरा बि माण्हू हुआ तव्हां पंहिंजे पाण खे ॾाढो मेंटेन ऐं ॾाढो प्रेज़ेंटेबल रखियो आहे वॉट इज़ द सीक्रेट बिहाइंड दैट आउं त पाण सम्झंदो आहियां त इहे सभु इंस्पिरेशन्स जेके आहिनि से तव्हां जहिड़नि सभु उन्हनि ख़ूबसूरत माण्हुनि खां आहिनि जिन खां इहो बेसिकली उहो अक्स वठी उनखे मोटाइण जी कोशिशि था कयूं ॿियो कुझु बि कोन्हे ऐं बाक़ी इहो ज़रूरी आहे त हिकिड़ो जेको शाइर माण्हू ऐं क्रिएटिव माण्हू हसास माण्हू ऐं ॿी पंहिंजी त स्क्रीन आहे न हीअ स्क्रीन त घुरे थी कुझु मेंटेनेंस बि पर उनखां वधीक इम्पॉर्टेंट जेका ॻाल्हि आहे उहा आहे तव्हांजो शख़्सियत में कंपोज़्ड हुजणु हीअ रंग तव्हांजी ड्रेसिंग इहो सभु यकीननि हिकिड़ो मैटर करे थी पर तव्हांजी जेका अहम शइ आहे उहा उनजो कंपोज़्ड कॉन्टेंट पंहिंजे होमवर्क ते गिरफ़्त द वे यू टॉक तव्हां जेको मैसेज ॾियणु चाहियो पिया उहो ॾेई बि सघो पिया या हितां हुतां ऐं शायदि ॿाहिरि थी या वक़्तु पूरो थी वियो बिल्कुलु इहो इम्पॉर्टेंट आहे ॾाढो ऐं बतौर कंपेयर इहा शइ असां वधीक सिखी आहे महरान यूनिवर्सिटी में मिसाल जीअं मूं सवेर तव्हां सां ज़िक्र कयो पिए आर्जिंग जे लाइ डबिंग जे लाइ स्टूडेंट्स अचनि था फ्रीलांसिंग जी दुनिया में कमु करणु चाहिनि था उन्हनि घणो कुझु ॿुधो आहे त हेतिरा डॉलर्स में अर्निंग थिए थी फाइबर ऑफ वर्क ते माण्हू कमु कनि पिया ई कमु बाबा कनि त पिया पर उनजे पोयां ॿ शयूं जेके तमामु इम्पॉर्टेंट आहिनि उहे तव्हां मिस था कयो मिसाल रेडियो ते स्टूडेंट ईंदा आहिनि उन्हनि खां पुछंदा रेडियो ॿुधंदा आहियो न ज़रो कॾहिं ॿुधो पोइ कीअं हली सघंदा वेन यू आर नॉट अ गुड लिसनर हाउ कैन यू बी अ गुड स्पीकर बिल्कुलु फर्स्ट यू बी अ गुड लिसनर बिल्कुलु बिल्कुलु गुड लिसनिंग हेल्प्स यू इन गुड स्पीकिंग गुड रीडिंग हेल्प्स यू इन गुड राइटिंग हा टू वे कम्युनिकेशन ईअं ई थींदी ईअं ई आहे आहे, त पहिरीं त तव्हां ॿुधो ऐं पोइ उन ते प्रैक्टिस कयो सही ॿ ई तरीक़ा आहिनि ॿियो इन खां अलावा का टी नई शइ कुझु बि कोन्हे पाण वधीक ॿुधो ऐं वधीक उनजी प्रैक्टिस कंदा रहो दैट्स इट सही जेके असांजा उहे असांजा प्यारा प्यारा भाउर या भेनरूं जेके साकिब अपड़ो थियणु चाहिनि था एज़ यू सेइंग त साकिब अपड़ो न थियो पंहिंजे पाण खे सुञाणियो बट अगरि जेके तव्हांखे ॾिसी उन जॻह ते अचणु चाहिनि था उन्हनि जे लाइ अॼोके प्रोग्राम जे लाइ छा आख़िरी अल्फाज़ छा शामिल करणु चाहियो आउं ॾाढो स्ट्रेट फॉरवर्ड हिकिड़ी त ॻाल्हि इहा कंदुसि त जेकॾहिं मीडिया तव्हांजो ख़्वाबु आहे त मीडिया जे ख़्वाब खे हासिलु करण जे लाइ तव्हांखे इहो पहिरीं सभिनी खां ज़हन में रखिणो पवंदो त बी अ यूनिक आइडेंटिफिकेशन फर्स्ट तव्हां जेकॾहिं पाण यूनिक कयो तव्हां में का इनफरादियत आहे को चैनल को प्लेटफॉर्म कुझु इंतज़ारु करण जी ज़रूरत न आहे डिजिटल मीडिया इज़ देयर गो एंड जस्ट गिव योर बेस्ट माण्हू तव्हांखे जेके पारखू वेठा आहिनि उहे तव्हांखे सुञाणण में का देरि कोन्ह कंदा तव्हांजे लाइ खोड़ अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि पर हीउ जेको ख़ासि तौर ते असां वटि जेको माहौल आहे मीडिया जो उनखे जेकॾहिं तव्हां फुल टाइम प्रोफेशन करण जी ख़्वाब रखियो वेठा आहियो ज़हन में त उनजे लाइ गिव इट अ सेकेंड थॉट हिकिड़ो भेरो वरी सोचो इन पासे शायदि तव्हांखे थोरी जेका इहा रंगीनी वारी दुनिया आहे उहे तव्हांजा ख़्वाब पूरा न करे सघे सो टेक इट एज़ योर हॉबी टेक इट योर सेकेंड प्रोफेशन पार्ट टाइम जॉब सभु कुझु इहो ज़रूरी आहे भले हुजे पर गॾोगॾु पंहिंजी जेका ॿी जेका ख़्वाब जी तकमील जेका तव्हां रोज़गार चाहियो था उहो मुंहिंजी सलाह हूंदी त कुझु ॿियो ॾिसो उहो ख़्वाब का ॿी अल्टीमेट पोज़ीशन का ॿिए पासे वञो वेरी गुड एडवाइस ऐं ज़ाहिरा साकिब अपड़ो सां अञा खोड़ सारियूं शयूं हुयूं जेके असांखे डिस्कस करणियूं हुयूं देयर वाज सो मच अबाउट योर पर्सनल लाइफ ऑल्सो अबाउट द वर्क यू आर डूइंग ऐं माशाल्लाह एतिरो कुझु साकिब अपड़ो साहिबु कयो आहे न पंहिंजी ज़िंदगी में जो मूंखे लॻे थो हीउ प्रोग्राम ॾाढो घटि आहे हीउ सिर्फ़ु असां हिकु हिसे खे हथु विधो आहे अञा अहिड़ा कई हिसा आहिनि साकिब अपड़ो साहिब जी ज़िंदगी में पर असां ट्रैकर तव्हांखे ॾियूं पिया पाण सां गॾु खणी वञिजो वेन एवर यू आर कमिंग टू कराची यू आर कमिंग टू माई शो इंशाल्लाह खोड़ सारियूं ॻाल्हियूं ज़रूरु कंदासीं इन सां गॾोगॾु ज़ाहिद हुसैन साहिब असां सां गॾु हुआ माशाल्लाह हिकु ॾाढा ज़बरदस्त सिंगर आहिनि जेके डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते माण्हुनि खे मुतासिर करे रहिया आहिनि माण्हुनि जे दिलनि ते राज करे रहिया आहिनि माशाल्लाह सां जंहिं ते असां वटि काफ़ी घटि अहिड़ा रागी आहिनि जेके सुरनि खे
ई राग खे ईअं सम्झी ऐं माशाल्लाह सां परफॉर्म कनि था। त असांजी दुआ आहे तव्हां वॾे खां वॾे प्लेटफॉर्म ते वञो। इंशाल्लाह। महविश कुरैशी वटि त तव्हां अची विया आहियो। बिल्कुलु कामयाबी जो हिकु सीढ़ी त तव्हां चढ़ी छॾी आहे, अञा खोड़ सारी सीढ़ियूं इंशाल्लाह इहे चढ़ो। वॾी महिरबानी असां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजो गानो असां शामिल करे रहिया आहियूं। तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे तव्हांजे लाइ पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो जी शक्ल में। तव्हां हिन कैंपेन में कीअं हासिल थी सघो था? टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट तव्हांखे ख़रीदणो आहे, उन में मौजूदु जेको कूपन आहे उन में पंहिंजो तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में ऐं तव्हां शामिल थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां हिसो थी वेंदो हिन कैंपेन जो। इलाही जल्द टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो तव्हांजे शहरनि में अची रहियो आहे त तव्हांखे मिली सघे थो मौक़ो खोड़ सारा क़ीमती इनामात जीतण जो। शोभ भाई आख़िर में शामिल करते हैं जनाब के आवाज़। तव्हां सां मुलाक़ात 2 ॾींहंनि जी छुट्टी खां पोइ थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। कया प्यार तो सा तुहिंजो थिया, कया प्यार तो सा तुहिंजो थिया। दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे। कया प्यार तो सा तुहिंजो थिया, कया प्यार तो सा तुहिंजो थिया। दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे। कया प्यार तो सा तुहिंजो थिया, कया प्यार तो सा तुहिंजो थिया। दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे। रंग गुलाबी गुल खां गहरो मोर ॾियल था तो ते पहिरो। ओ रंग गुलाबी गुल खां गहरो मोर ॾियल था तो ते पहिरो, तो ते पहिरो। पल भी न तो खां दूर थिया, पल भी न तो खां दूर थिया। दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे। कया प्यार तो सा तुहिंजो थिया, कया प्यार तो सा तुहिंजो थिया। दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे, दिल थी चवे। पसाए प्यार चखाए पंहिंजो कयो तो
कंहिंजो कयो तो नेण मिलाए पल भी न तो खां दूर थियां पल भी न तो खां दूर थियां दिल थी चवे दिल थी चवे दिल थी चवे दिल थी चवे कया प्यार तो सां तुझो थियां कया प्यार तो सां तुझो थियां दिल थी चवे 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 सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।